अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां इमदाद अली ओडो अवां खे भली कार चवां थो। सामईन, गुज़िरियल ॾींहुं बरतानिया जी राजधानी लंदन में क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो जे मान में सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप पारां आजियाणो ॾिनो वियो। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर अली रज़ा मीरजत मुख्य महिमान जी आजियां कई। इन मौक़े ते सैयद आफ्ताब शाह, डॉक्टर ज़फ़र अली ख्वाजा, रोहित कुमार, रुस्तुम मीरजत, लालचंद लोहाणो, हाशिम अब्बासी, इलियास यूसुफ़ाणी, वहीद मीतलो, डॉक्टर हाजी सालेह यूसुफ़ाणी, अकबर बलोच समेत ॿियनि शिरकत कई। इन ई मौक़े ते अयाज़ लतीफ़ पलीजो ताज़ी सूरत हाल ते रोशनी विधी। प्रोग्राम जे शुरू में डॉक्टर अली रज़ा मीरजत महिमान जी आजियां कई। सामईन, हिन प्रोग्राम जी मुकमिल कार्रवाई अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं ख़ासि तौर ते वक़्तु बयाल घटि आहे जेको मुंहिंजे अंदाज़ मुताबिक़ बाक़ी ॾींहं ॿ आयो हिते, तो महिरबानी अयाज़ बाबूजी जो टाइम ॾिनई ऐं सॼी संगत जी महिरबानी जेके अॼु आया। हाणे अयाज़ जे हूंदे जेको हिन जी स्ट्रगल आहे मौजूदा जेका पाकिस्तान जे हवाले या सिंध जे हवाले सां जेका सूरत हाल आहे उहो ऐं सभिनी दोस्तनि खे इहो रिक्वेस्ट कंदुसि त जेके बि को सवाल हुजे या का कंसर्न हुजे त अयाज़ सां शेयर कनि, पर जेको प्रोटोकॉल पंहिंजो आहे त विदिन रेस्पेक्टेबल लिमिट्स जंहिंमें हिक ॿिए जो अदब हया ऐं उहो सॼो बरक़रार रहे ऐं लर्न करियूं, न की ज़िद करियूं। सो अहिड़े तरीक़े सां पहिरीं त आउं अयाज़ खे रिक्वेस्ट कंदुसि, तंहिंखां पोइ सुवाल जवाब पाण सिलसिलो शुरू कंदासीं। साईं, तईं असांखे सिंध जे हवाले सां ऐं जेका मौजूदा सिचुएशन आहे जो ख़ासि तौर ते नई गवर्नमेंट भाई आहे, जेके र्यूमर्स आहिनि, जेके इलेक्शन रिगिंग ऐं इहे सही शयूं आहिनि, सिंध जो अॻियां मुस्तक़बिल छा आहे, घटि ताईं महिरबानी करे दोस्तनि खे ब्रीफ करे वञे। वरी महिरबानी ऐं थोराए थो आहियां पंहिंजे भाउ ऐं दोस्त अली रज़ा मीरजत साहब जो, जंहिंजी फैमिली ऐं असांजी फैमिली हिकिड़ी आहे। हाजी सताबो ख़ान साहब साईं जो वालिद असांजे चाचे वांगुरु घरु हिननि जे ॻोठनि में थादलू पीअंदे, सचा घीअनि में उपराटा ऐं देसी कुकड़ खाईंदे 15 ॾींहं महीने मीटिंगुनि में, ऐं बार मीरजत ऐं उस्मान शाह जी हुड़ी ऐं इहे इलाइक़ा कासिम मीरजत ऐं मोहम्मद ख़ान नक्सी ऐं ग़ुलाम नबी बहिराणी सां वक़्तु गुज़रंदे वॾा थिया आहियूं। हिकिड़ो ख़ानदान आहियूं, डिस्टेंसिस आहिनि, मिलूं कोन था सघूं, रिमोट ऐं परे पंध ते तव्हां सभिनी जो थोराए थो आहियां। वरी जॾहिं वेठा आहियूं त कॉन्टेक्ट निकिरी आया आहिनि मुंहिंजे प्यारे दोस्त अशफाक जो नंढो भाउ आहे शाह साहब, ऐं साईं यूसुफ़ाणी साहब असांजो ज़ुल्फ़कार ऐं गफ़ार यूसुफ़ाणी साहब वारनि जो माइट भाउ आहे आज़म यूसुफ़ाणी साहब जो, हिननि सां बि खिड़ी आहे, उहे दोस्त पंहिंजा आहिनि। ओॾो साहब वॾो असांजो रोहित साहब आहे, साईं डॉक्टर साहब आहे, हीअ बि असांजो घरु आहे पंहिंजो नेतला साहबनि जो, इहो बि हिकिड़ो ई घरु, भाउर भेनरूं सभु हिक ॿिए खे नालनि सां ख़ानदान सां सुञाणो। ख्वाजा साहब जो मुंहिंजो प्रोफाइल शेयर कयल हो सिंध हॉल ऑफ मेरिट में, हुन सां बि तालुक़ु आहे। सिंध नंढड़ी आहे हिकिड़ी, ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि जो थोराए थो आहियां। सिचुएशन ॾाढी ख़राबु आहे, सिचुएशन सिंधियुनि लाइ वधीक ख़राबु आहे। ॿ टे सबब आहिनि, जो जेके ॿिया माण्हू आहिनि, मसइला असांजा जेके पश्तून भाउर आहिनि, पंजाबी भाउर आहिनि, बलोच भाउर आहिनि, सराइकी भाउर आहिनि, उहे भाउर हिकिड़े क़िस्म जे वॾे क्राइसिस में आहिनि। जेको मुल्क में क्राइसिस आहे उहो क्राइसिस हुननि लाइ आहे। मुल्क में पेट्रोल वधी वञे या मुल्क में बिजली या टैरिफ वधी वञे, उहो हुननि लाइ क्राइसिस। असां सां वरी उन सां एडिड क्राइसिस आहे करप्शन, जेका हुते 20 सैकड़ो आहे त असां वटि 100 सैकड़ो। होॾां शहबाज़ शरीफ़ साहब या परवेज़ खटक साहब जी हुकूमत में जेकॾहिं
करोड़ जी बजट आई त हुन करोड़ जी बजट मां हू बजट वधाए करोड़ वारी खे रखंदा 1.5 करोड़। हुन फार्मूलो इहो आहे जो करोड़ जे प्रोजेक्ट खे असेस करे 1.5 करोड़ रखाइबो, हुन 50 लख खाई वञिबा, 20-25 लख रुपया ॿिया इंजीनियर खणी वेंदा, 80 लख जो कमु थींदो। असां वटि करोड़ रखायो या वधाए हुनखे 2 करोड़ रखायो, उन मां 80 सैकड़ो त खाई वेंदा मथे मिनिस्टर ऐं हुकुमरान, बाक़ी ईंदा 20-25 सैकड़ो, उन मां इंजीनियर खणंदा, आख़िर में 5 सैकड़ो या 10 सैकड़ो जो कमु थींदो। तंहिंजे करे असांजो सिर वियो आहे। हाणे हिकिड़ो वफ़ाक़ जी ज़्यादती आहे। मसलन हींअर जेका नई गवर्नमेंट आई आहे उहा अॼु त सॼे पाकिस्तान में हिकिड़ी उमेदु खणी आई आहे। पंजाब में KPK में असांजे उर्दू स्पीकिंग भाउरनि लाइ हिकिड़ी उमेदु आहे त इमरान ख़ान साहिबु आयो आहे, तब्दीली जी ॻाल्हि करे आयो आहे, माण्हुनि खे डिलीवर थींदो, माण्हुनि जा मसइला हल थींदा। इहा पॉज़िटिव ॻाल्हि आहे, इहा हुननि लाइ असां लाइ पॉज़िटिव ॻाल्हि हुजे आहे। पर असां लाइ त मुर्गो अची बम किरायो अथनि त कालाबाग डैम था ठाहियूं, अफ़गाननि ऐं बंगालियुनि खे शहरत था ॾियूं, कराची जे पाणी में जे हिकिड़ो क्यूसेक घटि थींदो त समुझो पाणी था बंदि कयूं। तंहिंजे करे असां लाइ हिकिड़ी ख़ुशी या वेलकम जे बजाए असां लाइ हिकिड़ो अज़ाब बणिजी अची नई हुकूमत जूं पॉलिसियूं कड़कियूं। तंहिंजे करे मल्टीपल थ्रेट्स आहिनि। हिकिड़ो सॼे पाकिस्तान खे थ्रेट आहे। आऊं जंहिं क़िस्म जी पॉलिटिक्स कयां थो, असीं पाकिस्तान खे ओन था कयूं। आऊं सम्झां थो त इहो मुमकिन कोन्हे त जंहिं 5-7 कमरनि जे घर में आऊं रहां थो, उन में आऊं चवां त मुंहिंजो कमिरो फस्ट क्लास फर्निश्ड साफ़ु सुथिरो पाणी वाणी हुजे, बाक़ी अलाह करे ई घर सॼो तबाह थी वञे, अलाह करे हिन सॼे घर जी ड्रेनेज बंदि थी वञे, हिन जी बिजली हली वञे, हिन ते मथां छित किरी पएसि, हिन जो पाणी सॼो पोल्यूटेड हुजे, पर हिन में मुंहुं वारो कमिरो अलाह हुनखे आबाद रखे ऐं हिन में बहितरीनु पाणी गैस वैस हुजनि। या वरी मुंहिंजी को तसवराती दुनिया में मख़लूक आहियां त इहो सॼो घर तबाह थी वेंदो, तॾहिं मुंहिंजो घर सरसब्ज़ ऐं शादाब हूंदो। इहा वरी मुंहिंजे अकुल में ॻाल्हि कान थी अचे। तंहिंजे करे आउं चवां थो त मुंहिंजे कमरे खे मुंहिंजा राइट्स मिलनि, पर हीउ घर बि सॼो आबाद रहे। तंहिंजे करे आउं इन असांजी पॉलिटिक्स इहा आहे, मुंहिंजे वालिद साहिब जे वक़्त खां वठी, फाज़िल राव साहिब जे वक़्त खां वठी, असांजे साईं आलम शाह ऐं ॿियनि वॾनि जे वक़्त खां वठी, हाली सिताब मीरज़त साहिब जे, गुलाम नबी बहिराणी साहिब ऐं ॿियनि दोस्तनि जे वक़्त खां वठी, त पाकिस्तान में अंदरि रहंदे हुन में असांखे पंहिंजा राइट्स ऐं पाकिस्तान में राइट्स रुगो इन हिसाब सां न ॾियो त असां पाकिस्तान जो हिसो आहियूं, बल्कि असांखे राइट्स ॾियो त असां पाकिस्तान ठाहियो आहे, असां ठाहींदड़ आहियूं, असीं फाउंडर आहियूं। फाउंडर ही कोन जेको सॼी कूड़ा ॿुधाईंदा आहिनि बानियाने पाकिस्तान, फाउंडर असीं आहियूं। जिन्ना साहिब झिरक जो, शेख अब्दुल मजीद सिंधी, गुलाम मोहम्मद भुरगड़ी, इन क़िस्म जा माण्हू हिननि ॿिज छॾियो ऐं हुनजे नतीजे में पाकिस्तान वजूद में ऐं जेके बि शुरूआती माण्हू हुआ पाकिस्तान ठाहिण में, उन्हनि मां इतफ़ाक़ सां जेको बानियाने पाकिस्तान वारो फार्मूला हिन मां को बि कोन हो। नवाब सलीमुल्लाह ख़ान बंगाल जो, हीउ जेको सरदार अब्दुल नश्तर हो होॾां जो, जिन्ना साहिब हेॾां जो, हिननि तो हिकिड़ो अधु माण्हू हुनखे चवंदा आहिनि हिकिड़े खे खणी जनरलाइज़ करे सभु थिया बानियाने पाकिस्तान। ख़ैर, उन में असांखे जूस शेयर मिले, सो कोन पियो मिले। सिंध पाकिस्तान जी 72.5 सैकड़ो गैस पैदा करे। रेस्ट ऑफ द 3 provinces contribute 27 point something. Sindh contributes 72.5. As far as the petrol is concerned, 58.5% petroleum is being explored from Sindh. The rest of the 3 provinces contribute 41 point something. 70% taxes Pakistan जा संदूक में। ॿ वॾा सामूंडी बंदरगाह हिकिड़े लैंडलॉक मुल्क में सिंध खां सवाइ लैंडलॉक ग्वादर भाणे पियो डेवलप थिए, पर केटी बंदर ऐं कराची पाण वटि डीप सी पोर्ट, दुनिया जो 6th लार्जेस्ट कोल रिज़र्व असां वटि, इरिगेशन जा बहितरीनु बैराज असां वटि, गोरख जे हिल्स खां वठी कारूंजर जबल खां वठी डेज़र्ट्स ताईं असां वटि, ऐं बचा बि असांजा बुख वेंदा, कोई न बि असांजा बचा। सॼे पाकिस्तान में पिनंदड़नि जो तइदादु वधीक सिंध में,
सॼे पाकिस्तान में 22-25 करोड़ जी आबादी में फ़क़ति सिंध आहे जंहिं सिंध में थर में बुख में ॿार वञा। अॼु बि हिकिड़ी 11 सालनि जी न्याणी मोनिका उहा गुम थी वई आहे आला मां, अगवा कई। इहे ॿार ॾिन जा अगवा मोनिकाऊं, रिंकलूं, आशाऊं इहे बि असां वटि फ़क़ति सॼे पाकिस्तान में 80 हुयूं जेके पंहिंजे कैपिटल में अजनबी। पंजाबी लाहौर में अजनबी कोन्हनि, पश्तून कोन्हनि पेशावर में, इवन बलोच कोयटा में एॾा अंडर अट्रैक्ट कोन्हनि। ट्रेड पश्तून ऐं बलोचनि में वरी हिकिड़ी अंडरस्टैंडिंग आहे, तंहिंजे करे उहे हिक ॿिए सां सिर्फ़ु 80 आहियूं जिन खे कामरान माधुरिन ऐं कामरान लंबा ऐं फारूक दादा ऐं फ़हीम कमांडो ऐं सहूलत मिर्ज़ा जे हवाले कयो, असां सां हशर कयो वियो आहे। ऐं उनजे लाइ का फ्यूचर में का वॾी उमेद बि नज़र न पई अचे पॉलिटिक्स में त का मेन स्ट्रीम पॉलिटिकल पार्टी असांजे इन्हनि शयुनि खे सम्झंदी। PTI सिंधियुनि खे कंप्लीटली नज़रअंदाज़ कयो। PTI जे अहम ज़िम्मेदारियुनि ते सिंध जा माण्हू कोन्हनि। हलो अहम ज़िम्मेदारियुनि में न हुजनि, पर उन्हनि खे त चयो वियो आहे तव्हांजे बंगालियुनि ऐं अफ़गाननि खे असीं राईंदासीं, तव्हांजे सरनि ते मुसलत कंदासीं ऐं तव्हांजो पाणी रोकींदासीं। नवाज़ लीग इनडिफरेंट हुई। पहिरियों दौर नवाज़ शरीफ़ जा जेके हुआ 90 जा ऐं 97 जा, तॾहिं हुन इंटरफेरेंस कयो थिए। हिन दौर में हुन इंटरफेरेंस कोन कयो, पर हुनजो वास्तो बि कोन। हुन सॼो लिखी पढ़ी ज़रदारी साहिब खे कॉलोनियल मास्टर वांगुरु ॾेई वियो, जेको वणे सो कर, असीं तोसां छेड़छाड़ कोन कंदासीं। तंहिंजे करे वफ़ाक़ जेको रोल सिंध में करप्शन ई ओॾो ई वांगुरु खाई वई अथव। पोलिंग स्टेशन जे मथां छित में औरतुनि जी लेडीज़ वारनि में इस्तेमालु करण वारी पिन आर्टिफिशियल गुल ठहियल हुओ आणियो। सिंध में 5000 अलाए 2000 पोलिंग स्टेशन में आणियो। जेका माई अचे हुनखे चवनि त मथां पिन लॻी पई थिए, कैमरा में ॾिस। जेका प्रिज़ाइडिंग ऑफिसर ॿुधाए जेका माई वञे त ठपोण महिल हीअं पई ॾिसे। असीं चयो हुनजी गिची ख़राबु आहे छा, हुनखे ॿुधायो छित में पिन लॻियल आहे, हुन में कैमरा में हुई कुझु कोन, इहा पिन लॻियल आहे, असां ॾिसे पई। जेकॾहिं तो ठपो तीर ते न आयो त तुंहिंजो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम कार्ड मां नालो कटिजी वेंदो ऐं 1500 पर मंथ कोन मिलंदो। सिंधियुनि खे पिनायो वियो आहे। सिंधी मायूं पिननि पई लाइनूं त ॾिसो था न लाड़काणो दादू लाइनूं मलीर लाइनूं न हिक ॿिए जे मथां मायूं चढ़ियो। उहो सिंधी जेको गैरत थो खाए त न्याणी ऐं पलीजनि जो फलाणो मुंगराणी पाड़ो आहे त मुंगराणी पलीजनि जे ॿिए हालाती पाड़े खे संग कोन ॾींदी। जेकॾहिं आउं मारफाणी आहे त चोलियाणी खे संग कोन ॾींदी। जेकॾहिं फलाणो आहियां मक्सी आहे फलाणो आहियां जोखियो त फलाणो, उहो सिंधी जेको चए थो त आउं पंहिंजी मायुनि खे ॿाहिरि ॿिए पाड़े जे साॻी ज़ात ॿिए पाड़े कोन ॾींदुसि। उन्हनि जूं वीचारी औरतूं 1500 कार्डनि लाइ असांजो सिंध जूं समूरियुनि बिरादरियुनि जूं रिगार्डलेस ऑफ एनी कास्ट उहे हिक ॿिए खे चिपाड़ियो, टिपा ॾियो, भितनि तां चढ़ियो, लठूं खायो। 1500 रुपया माना 50 रुपया रोज़। 50 रुपया घणा था तव्हांजा? 50 रुपया तव्हांजा थिया वञी 10-15 पेनियूं थियूं। 10-15 पेनियुनि लाइ या 50 पेनियुनि लाइ या 40 पेनियुनि लाइ सिंधी माई 40 पेनीअ लाइ पुलिस जूं लठियूं थी खाए। 40 पेनी ऐं 60 पेंस या 50 पेंस उन लाइ सिंधी माई लठियूं थी खाए। ऐं जेके वॾा फेडरल गवर्नमेंट जा इदारा आहिनि उन सिंधी आहिनि कोन। मसलन नेशनल हाईवे अथॉरिटी, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान, कॉर्पोरेट सेक्टर, पाकिस्तान स्टील मिल, PIA, फॉरेन एम्बेसीज़। पर इन जो आऊं या ओडो साहब ॻाल्हाईंदो या अली रज़ा ॻाल्हाईंदो या रोहित या मैथलो साहब या मौजूद साहब या केरु ॿियो दोस्त ॻाल्हाईंदो, nobody would pay any attention to it। छाकाणि त इहे असांजो इलेक्टेड माण्हू कोन्हे। इहे असांजो मीरजन साहब या लालचंद या आशम साहब जेके इलेक्टेड आहिनि। उहो इलेक्टेड भाउ जेकॾहिं पाणीअ ते ॻाल्हाइण जी कोशिशि करे त हुनखे ॾेखारीनि था हीअ डॉक्टर आसम जी JIT, असांजी प्यारी अदड़ी अयान अली हुनजी JIT, असांजो प्यारो भाउ अनवर मजीद हुनजी JIT बि उन में सभु अंग कर। पोइ वज़ीर आला या ॿियो कुझु नहीं कोन था, न को पाणीअ ते न को गैस ते न को सिंध जे शहर ते। हींअर एॾो वॾो कंप्रोमाइज़ कयो वियो आहे सिंध जी सेंसस ते जो तव्हां
खे अलाए रियलाइज़ कयो था अलाए न त सिंध जी 1.25 करोड़ खां 1.5 करोड़ पॉपुलेशन गुम थी वई। 1.25 करोड़ या 1.5 करोड़ पॉपुलेशन माना 4 खां 5 लख ते क़ौमी असेंबली सीट थी ठहे। माना तव्हांजी 15 खां 20 क़ौमी असेंबली सीटूं हली वियूं। तव्हांजो शेयर हली वियो जॉब्स में फैज़ल कोटा में हली वियो। कंहिं ॻाल्हाई कोन, छो कोन ॻाल्हायूं? जय पियो एतिरा तव्हां पाड़े में अयादती पाड़े में पाण हिकिड़ो गुतो थो हलाए या जुआ जी टिकरी थो हलाए ऐं अयादती पंहिंजे पाड़े जो प्रिंस टाउन जो यूनियन जो सदर बि आहे। जेॾी महिल मुतालबो करणु ईंदो एस एच ओ खां या म्यूनिसिपलिटी वारे खां त पाणी ॾियो, उहो ॾेखारींदुसि तुंहिंजी जुआ जी टिकरी जो ई जो हलाई पियो हुते। अयादती भॼी ईंदो वापसि, छाकाणि अयादती पाण झलियो पियो आहे हुन में जुआ जे अॾे में। तंहिंजे करे उहो कुझु ॻाल्हाए कोन सघे ईअं बड़े। ॿियो सिंधियुनि खे हुननि बत्ती जे पोयां लॻाए छॾियो आहे। नंढड़ा नंढड़ा इशू आहिनि जेके जेन्युइन आहिनि, कूड़ा न आहिनि। मसलन हाणे इहा मोनिका न्याणी वई आहिनि, हाणे 5-7 ॾींहं सभु पाण मोनिका ते लॻंदासीं, महीनो ॾेढ पाण लॻंदासीं अधी फरज़ाना जमाली ते, महीनो ॾेढ लॻंदासीं अधी तानिया ख़ासकली ते, महीनो ॾेढ नाइला रिंद न्याणी नाइला रिंद मर्डर थी वई सिंधी यूनिवर्सिटी में, सुसाइड सोकाल, पोइ नौरिन लगारी या गुम थी वई, पोइ महीनो ॾेढ लॻंदासीं। पोइ वरी असीं मुड़ी कोन ॾिसंदासीं। सोशल मीडिया ते हिकिड़ा 50-100 माण्हू वेठा आहिनि जिन जो इन सां वास्तो न आहे त माज़ी जो छा थियो, हुनजो वास्तो आहे त अॼु अहिड़ी कहिड़ी यूनिक ॻाल्हि कयां जो सभु मूंखे लाइक करे, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि कयां। पोइ उहा ॻाल्हि खणंदा हिकिड़ी, पोइ असां जहिड़ा सभु पोयां वठो मरी वियासीं, तबाह थी वियासीं, मरी विया, नौरिन लगारी छा थियो, नौरिन लगारी छा थियो, नौरिन लगारी छा थियो, उमेर बाप चांडियो, असांजी भेण फलाणो, असां आयासीं पली जो गुम थी वियो, फलाणे चाचे खे लठ लॻी आहे, फलाणे उस्ताद खे गहलियो अथनि, फलाणे क्लार्क अलाए कहिड़ो हींअर क्लार्क जो किसो बि हफ़्तो हलियो, क्लार्क जानब अलाए कहिड़ो किरियो अलाए केरु हुनखे हीअं चयो आहे, हुनखां माफ़ी वठाई आहे, पोइ हुनखे जानब कीरे खे बसि डिसमिस था कयूं, पोइ जानब कीरो माफ़ी बि वठे। हाणे उन सॼे ख़फ़े में इहो पाण ॾिसूं कोन पिया त सेंसस गुज़री वियो, 1.5 करोड़ हलियो पॉपुलेशन, उन में ॾिसूं कोन पिया इनकम जे रिमेनिंग धड़नि में वरी साह पियो थो ऐं उन्हनि जो मुतालबो उहो ई आहे जेको अल्ताफ़ हुसैन साहिबु आहे त कराची खे अलॻि कयो फलाणो कयो। हिन में असीं इहो ॾिसूं ई कोन पिया त असांखे गैस ऐं पेट्रोल लोड शेडिंग जितां जनरेट थिए पियो उते गैस जी लोड शेडिंग, उते पेट्रोल आई पियो। इहो ॾिसूं ई कोन पिया त करप्शन जे करे असांजे सिंध जी हिकिड़ी टाउन कमेटी हिकिड़ी यूसी और तबाह आहे। सिंध में इंफ्रास्ट्रक्चर अथो ई कोन, रोड तॾहिं थो ठहे जॾहिं अचे थी अप्रैल मई में ठाहींदा त जून जुलाई में आप कल्याण ईंदी, मींहं वसंदा न वसंदा तॾहिं ॾेखारिबो त रोड ठाहियोसीं, मींहुं वसियो, कुदरती आफ़त हुई रोड जो ॾमियो ठहियो, बैराज में पथर विझिबो, आख़िर में लीड ॾेखारिबी हेतिरी 100 किलोमीटर 50 किलोमीटर, ट्रक जी लहंदी, उहे 20 ट्रकूं लाहिबियूं, 150 ट्रकूं ॾेखारिबियूं, दरिया में केरु वञी चेक कंदो त पथर किथे पियो, विझिबो ओॾी महिल जेॾी महिल आप कल्याणी शुरू थींदी, पथर लुॾी वियो बसि, दरिया खणी हलियो पथर खे अॻियां समुंड। तंहिंजे करे सॼी शइ फ्रॉड ते आहे ऐं उन सॼी शइ खे फ्रॉड खे छॾे असीं लॻाए पिया आहियूं त फलाणी ख़ातून जमीला भुरगड़ी या फलाणो नंदलाल उनखे ॾंडा या उस्ताद या नंढड़ो ॿार आहे, इहे जेन्युइन इशू। हिन मक़सदु इहो कोन पियो चवां त इहे जेन्युइन इशू न आहिनि, जेका असांजी भेण क़तल थी थिए तानिया ख़ासकली, इहे जेन्युइन इशू आहिनि, इहे ज़रूरु खणणु खपनि, पर इन खां वीहोणी जीअं असांजे घर में माउ छा थी करे, माउ पंहिंजे ज़ुकाम वारे ॿार खे बि अटेंड करे थी, पर माउ पंहिंजे कैंसर वारे ॿार खे वधीक तवजो थी ॾिए, त ही इशूज़ आहिनि। पर सेंसस करप्शन एक्सट्रीमिज़म अफ़गानी नंढड़ी हिकिड़ो जी पंचर जी दुकान खोलीनि था, कढ़ाई ठाहिनि था, उते अची कढ़ाई खां पोइ आख़िर में हिकिड़ो पंहिंजो नंढड़ो मौलवी था घुराइनि, पोइ उते मज़हबी शुरू कमु थो करे, आस्ते आस्ते गुम थी वञे। तंहिंजे करे तव्हां ओवरसीज़ सिंधी असांजी गुज़ारिश आहे त तव्हीं इन सॼी शइ जा धणी थियो, मालिकी कयो, असांजी रहनुमाई कयो, असांजी मॉनिटरिंग कयो, ओनरशिप वठो, ओनरशिप हुननि ह्यूमन राइट्स वायोलेशन जी ज़रूरु वठो, पर वॾियूं शयूं करप्शन एक्सट्रीमिज़म, सिंध जो पाणी, सिंध जी गवर्नेंस ऐं सिंध में जेको नेपोटिज़म आहे, इन्हनि शयुनि खे टारगेट न कंदव त असीं सर्वाइव कोन करे सघंदासीं। तव्हांजी मदद खपंदी, टाइम लॻंदो, वी शैल ओवर। थैंक यू भाया, थैंक सो मच। हाणे संगत खे 1 by 1 जेके बि सवाल पुछणा आहिनि थोरा तव्हां पहिरीं कहीं स्टार्ट कंदो, ख़ासि तौर ते तव्हांजी इंसाइट मौजूदा करंट अफेयर्स जे पॉलिटिकल हवाले सां वधीक
जिन उसूल जो तव्हां ज़िक्र कयो आहे ज़ाहिर आहे त इहे सभिनी जे ज़हन में इहे सभई शयूं आहिनि। पर सवाल इहो आहे त हिकु पॉलिटिकल पार्टी जे लीडर जी हैसियत में तव्हां तक़रीबन सभिनी बीमारियुनि जी निशानदेही कई आहे। हाणे असांखे इन जे इलाज जी बि ॿुधाए थो जो असल इलाज आहे छा। इहे सभु बुरायूं त आहिनि, इहे सभई तस्लीम कयूं था, इहे असां जूं ई बुरायूं आहिनि, छाकाणि त सिंध जो माण्हू, सिंध जा मसइला वसीला, इहे सभु शयूं कंसर्न असां जूं आहिनि। पर सुवाल आहे त इन जो हल छा आहे, असां सभिनी खे छा करणु घुरिजे। हाणे साईं दुनिया में चवनि था त जेके फिक्शन जूं कहाणियूं आहिनि, फिल्मुनि जूं या नॉवल्स जूं, उन जूं थीम्स के 50-100 सां साॻियूं आहिनि। इश्क में धोखो, 2 महबूबाऊं, हिकिड़ो महबूब, 2 आशिक, हिकिड़ी महबूबा, माउ पीउ जो नाराज़ थियणु, जहिड़ो क्राइम, ठगी, दाड़ो, परदेस, साॻियूं 50-60 थीमूं आहिनि। उन्हनि खे नई ट्रीटमेंट सां वरी उन ते नई फिल्म थी ठहे। तीअं क़ौमुनि जे तब्दीली जा फार्मूला बि 5-7 आहिनि, 2-3 हज़ार आहिनि ई कोन। उन्हनि 5-7 फार्मूल मां के एग्ज़ॉस्ट थी चुका आहिनि, उहे आउटडेटेड आहिनि। ख़्वाहिश असांजी आहे त ईअं थिए जीअं इमरान ख़ान लॻो पियो आहे त मदीने जी रियासत। हाणे ॻाल्हि फस्ट क्लास आहे, जेके मुस्लमान हूंदा उहे चवंदा ज़बरदस्त ॻाल्हि आहे, पर मदीने जी रियासत जिते आहे उते त कंहिं बि सिंधी ऐं मलेशियन मुस्लमान ऐं बांग्लादेश जे मुस्लमान खे अचणु कोन था ॾियनि। ऐं असांखे चवंदा तव्हां मदीने जी रियासत पाए, तव्हां अफ़गाननि खे बिरायो, बंगालियुनि खे बिरायो। ऐं मदीने जी रियासत में त सिलेक्टिव अकाउंटेबिलिटी कान हूंदी आहे, जो कॉन्सेप्ट आहे ख़लीफ़े खां वठी आम माण्हू ते सभु, हिते जेके मथियां वॾा माण्हू आहिनि उन्हनि कुझु कोन्हे, ऐं ग़रीब माण्हू फाथो पियो आहे। तंहिंजे करे फार्मूला ॾिसो हिकिड़ो त आहे दुनिया में त कम्युनिस्ट ऐं सोशलिस्ट निज़ाम, जंहिंमें तव्हीं पॉलिटिक्स में रहिया आहियो, माउज़ी में पाण सभु रहिया आहियूं, त बाबा माण्हू निकिरी अचनि, ओवरथ्रो कनि ज़ार खे, तख़्तो हूंदो करे किरनि, चाकाई शक खे शिकस्त ॾेई किरनि, भॼाई किरनि, हिकिड़ो फार्मूलो थी वियो आहे। हिन दौर में ईअं थिए कोन पियो। ॿियो आहे स्ट्रीट पार, अल तहरीर स्क्वायर, माण्हू निकिरी आयो, 93 स्क्वायर ते हज़ारे माण्हू अची वेही रहिया। अॼु जीअं 2-2.5 लख माण्हू जुलूस कढियो आहे ब्रेक्ज़िट जे हवाले सां। ॿियो इहो आहे। टियों आहे इलेक्शन, इलेक्ट्रोल चेंज। तंहिंजे करे करप्ट हुकुमराननि, बैड गवर्नेंस वारनि हुकुमराननि खे तब्दील करण जा इहे 3-4 फार्मूला आहिनि। ॿियो त को फार्मूलो आहे कोन। हाणे उन्हनि 3-4 फार्मूलनि मां हू फार्मूलो हाणे हले कोन थो, त को माण्हू ज़ार जहाज़ जे बीहे गोला आणे ज़ार जे महल खे ऐं हुनखे रवानो कजे। पोइ थी सघे थो 50-100 सालनि खां पोइ थी वञे, पर फ़िलहालु कोन्हे मुमकिन। ॿियो आहे स्ट्रीट पार, माण्हुनि खे मोबिलाइज़ कजे। मुंहिंजे ख़्याल में हल इहे ॿई आहे। सिंध ऐं पाकिस्तान में तब्दीली जा इहे 2 हल। हिकिड़ो त रिफॉर्म वारो आहे त आस्ते आस्ते माण्हुनि खे एजुकेट कजे, उहो त हिननि 3 सां लाॻापियो, उहो 3 सां गॾु हलंदो। कम्युनिज़म सां बि हलंदो, इलेक्शन सां बि हलंदो, स्ट्रीट पावर सां बि हलंदो। कहिड़ो त माण्हुनि खे एजुकेट कजे, पढ़ाइजे, लिटरेसी वधाइजे, अवेयरनेस वधाए, उहो त हले, उहो 3 सां कांस्टेंट। बाक़ी जो गवर्नमेंटनि जी तब्दीली, इक़्तिदार जी तब्दीली, पॉलिसी मेकिंग, उन लाइ स्ट्रीट मुज़ाहिरा, धरना, सभु कम इलेक्शन सां कोन थींदा। जॾहिं ॿिटो निज़ाम आयो त इलेक्शन जे इंतज़ार में असीं कोन वेठा हुआसीं। ॿिटे निज़ाम जे ख़िलाफ़ु असां निकितासीं, स्ट्राइक कॉल ॾियोसीं, जलसा कयासीं, 15 डिसंबर ते जलसो कयोसीं वॾो, ॿिटो निज़ाम ख़तमु थी वियो। कोर्ट कंदी कान, न त हिकिड़ो चौथो फॉर्म कोर्ट बि थी सघे थो। दुनिया में लीगल कोर्स बि हूंदो आहे जेको शयुनि खे अनर्थ कंदो आहे। ॾिसी पाण वटि उहो थींदो कोन, पाण जे मुर्गो वेंदासीं कोर्ट में फ़ैसिलो कराइण, त उहो मुर्गो पाण चवंदासीं हिकिड़ो डैम न ठाहियो, चवंदा 3 ठाहियूं था। तंहिंजे करे पाण वटि बाक़ी बचा स्ट्रीट मोबिलाइज़ेशन, पार, ॿियो आहे इलेक्शन। उन्हनि ॿिन्ही में क़ौमी अवामी तरीक़े यकीन रखे थी, ॿिया दोस्त बि यकीन रखनि था, उहे हलनि पिया। हू जेको अॻूणो मॉडल हो हथियारबंद वेड़ूं फलाणो, उहो हींअर आउटडेटेड आहे। तंहिंजे करे हिन मुल्क खे ऑन कयूं, पाकिस्तान खे मोबिलाइज़ कयूं, पंहिंजा वधीक इतिहादी बनायूं। उर्दू ॻाल्हाईंदड़नि मां मुश्किल आहे, पर उर्दू ॻाल्हाईंदड़नि मां चङा माण्हू पाण सां गॾु कनि। सभु पाण उर्दू ॻाल्हाईंदड़ मर्सी त न छॾे ॾियो आहिनि। पंजाबी ॻाल्हाईंदड़नि में पश्तून ऐं बलोचन मां गॾु खणो, जिते उन्हनि खे मेंबर्स करे सघूं मेंबर करियूं, जिते उन्हनि सां हिकिड़ा ब्रॉडर अलायंसिस ठाहे सघूं उहे ठाहियूं, मोबिलाइज़ कयूं मासिस खे। फौरी हल कोन्हे, हीउ ॻोड़ रधिणो आहे, हीउ बेदो बॉइल कोन करिणो आहे, चांहि कोन ठाहिणी आहे, इहो रेसिपी हुजे बेदो विझी हेॾो 5 मिंट खां पोइ कढी वठो। हीउ ॿोड़ आहे, तंहिंमें दाग आहिनि, बेहब आहिनि, सभु कमु करणा। पलो रधिणो आहे, आशिम अबाई साहब वारो। तंहिंजे करे इन पले रधण में टाइम लॻंदो, टाइम कंज़्यूमिंग आहे, फेलियर्स थींदा।
असांजा फेलियर्स थिया आहिनि इलेक्शन जी पॉलिटिक्स में। असां GM सैयद साहब खे हाराए छॾियो आहे ऐं असां मलक साहब खे खटाए छॾियो आहे। असां हैदरबख्श जतोई साहब खे हाराए छॾियो आहे, रसूलबख्श पली साहब खे हाराए छॾियो अथऊं, शेख अब्दुल मजीद साहब खे हाराए छॾियो अथऊं, सोबे ज्ञानचंदानी साहब खे हाराए ऐं भगवान दास ठेकेदार खे खटायो अथऊं। इहे सभु असां कमु कया आहिनि। तंहिंजे करे ग्रेजुअली, पर इन खां सवाइ जीअं आहे त ऑक्सीजन ब्लड तव्हांजो ख़राबु थी वञे त मुतबादल छा आहे, ॿियो ब्लड विझो, उहो बि ख़राबु थी वञे ॿियो ब्लड विझो, उहो बि ख़राबु थी वञे, ब्लड जाए त घासलेट त विझी नथा सघूं। तंहिंजे करे फ़िलहालु जेसीं ॿियो को फार्मूलो अचे तेसीं मॉडर्न कॉन्सेप्ट डेमोक्रेसी जो इलेक्ट्रोल पावर, फ्रेंचाइज़, वोट जो फ्रेंचाइज़ उन ॾांहुं वञिणो पवंदो। ऐं जिते वोट असांखे पर्पज़ सर्व न करे उते स्ट्रीट पावर ज़रिए फ़ैसिलनि खे अनर्थ करिणो पवंदो। उन लाइ मास्टर्स खे हार्नेस करिणो पवंदो। तव्हां लाइ मुंहिंजे फेसबुक जे वाल खे चेक कयो पिया न, गुज़िरियल 2-3 महीननि खां असां अलाए कहिड़नि कहिड़नि शहरनि में पुॼी विया आहियूं। माना सरहद शहर, सॼी ज़िंदगी 50 साल पॉलिटिक्स कई अथऊं, वली साहिब फाज़िल साहिब ऐं हफ़ीज़ कुरैशी मरहूम जे ज़माने खां। सरहद शहर में जेकबाबाद में असीं कोन हुआसीं, ॻड़ी खैरे में असांजो यूनिट कॾहिं बि न रहियो। असीं जेकब कंदकोट में हूंदा हुआसीं त असांजो कंदकोट में, कंदकोट असीं ॻड़ी खैरे में न हुआसीं, कुबे सईद हींअर क़ौमी आवामी उते बि आहे। खैरपुर में हुआसीं त ठरी मीरवा ऐं कुंभ में हुआसीं। खैरपुर में असीं गंबट ऐं रानीपुर में न हुआसीं, हींअर होॾा वेठा आहियूं। तंहिंजे करे तेज़ी सां हींअर ॾिसंदो त कल्ह असांजो नवाबशाह सिटी में असां शार्ट मार्च कई आहे, उहो पखेड़ कयूं पिया, थोरो टाइम लॻंदो, साल असीं ऑर्गनाइज़ेशन जो करे मल्हायूं पिया। इनशाअल्लाह आउं सम्झां थो त पॉज़िटिव, टाइम कंज़्यूमिंग आहे पर पॉज़िटिव डायरेक्शन। मुंहिंजो तव्हां खां हिकिड़ो सुवालु इहो आहे त तव्हांखे सिंध जो जेको पढ़ियल लिखियल मिडिल क्लास आहे, जंहिंखे तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो था, उन जो हिकिड़ी ओवरवेलमिंग मेजॉरिटी तव्हांजी ज़ात खे वॾी सपोर्ट ॾिनी इलेक्शन में। ऐं भले उन्हनि मज़ा न हुजां, पर ओवरऑल जेको ॾिसिजे थो त वॾी ओवरवेलमिंग, ऐं उनजो ऑब्वियस रीज़न जेको हुयो उहो बैड गवर्नेंस हुयो पीपल्स पार्टी जो। ऐं तव्हां हींअर जेतिरी गुफ़्तगू कई आहे उनमें तव्हां शहीद फाज़िल जो नालो वरितो आहे, ऐं मोहतरम रसूलबख्श पलजो साहिब जो नालो वरितो आहे, GM सैयद जो। जॾहिं इलेक्शन जो वक़्तु अचे थो त असांखे ॾिसण में अचे थो अरबाब रहीम पीर साहिब पागारो ऐं उन सां गॾु जेके ॿिया वॾेरा आहिनि। त जीअं त असां इहो तव्हांखे ॿुधायोसीं त तव्हांखे ओवरवेलमिंग मेजॉरिटी नौजवान तबिके जी तव्हांखे ज़ात खे पसंदि करे थी, ऐं तव्हांखे जेको आहे तव्हां इलेक्शन में जॾहिं विया त तव्हांखे उन अलायंस जी छो ज़रूरत पई? तमामु इंट्रस्टिंग क्वेश्चन आहे ऐं इहो इलाही सारा माण्हू सोचे सघनि। बाबा पॉलिटिक्स में आइडियल्स आहिनि, मोहम्मद अली जिन्ना, महात्मा गांधी, लेनिन, माओ जे तुंग, चे गुवेरा, फलाणो, ऐं पॉलिटिक्स कजे थी त उन में माण्हू ॿिया गॾनि। हाणे त इहे सभु सिंधी आहियो, प्यारा जिगर आहियो, जान आहियो। मूंखे ख़बर आहे तव्हांजी पाकिस्तान जे में सिंधियुनि सां ज़्यादतियुनि जे करे कहिड़ी हालत आहे, पर तव्हां मानी खाइण आयो हिकिड़े पंजाबी जे रेस्टोरेंट ते। मानी सुठी हिते आहे, सस्ती हिते आहे, ऐं नज़रिए ज़रूरत आहे त मानी मिले हिते थी। तंहिंजे करे ओॾीमहिल तव्हां कोन था ॻोल्हियो त को आउं मीरजत या पलीजो ॻोल्हियां ऐं लोहाणो ॻोल्हियां, उते हली मानी खां पंहिंजो जिगर आहे। मानी त हिते छाकाणि लवाज़मात में तव्हांखे ज़रूरत आहे हिनजी आहे। हाणे जॾहिं GM सैयद साहिब खे पॉलिटिक्स करणी थी पए, सिंध नेशनल इत्तेहाद थो ठाहिणो पए, त ओॾीमहिल हू अब्दुल वाहिद आरिसर ऐं कमर भट्टी ऐं ख़ालिक जुणेजे ऐं ॿियनि तमामु जेके पुराणा माण्हू उन्हनि जे बुनियाद ते SNA नथो ठाहे सघे। तंहिंजे करे SNA में साईं GM सैयद साहिब खे खणणो थो पए अब्दुल हमीद ख़ान जतोई, इलाही बख़्श सुमरो, ख़ानम गौर एजाज़, ऐं उन्हनि गॾियुनि सभिनी खे गॾे सिंध क़ौमी इत्तेहाद में खणी महमूद हारून, सिंध क़ौमी इत्तेहाद जी क़यादत कंहिं वटि महमूद हारून। महमूद हारून केरु? ज़ियाउल हक़ जो मिनिस्टर फेडरल, इलाही बख़्श सुमरो केरु? फेडरल मिनिस्टर जनरल ज़ियाउल हक़ जो। अब्दुल हमीद जतोई साहिबु हिकिड़ो सिंध जो वॾो ज़मींदार। रसूलबख्श पलीअ साहिब खे जॾहिं MRD जी पॉलिटिक्स करणी थी पए तॾहिं MRD में हुन सां गॾु केरु? एयर मार्शल असगर ख़ान, हुन सां गॾु ॿियो केरु? ख़्वाजा ख़ैरुद्दीन, कतन जेको बिहारनि जा कातिल माण्हू जे ख़िलाफ़ु हूंदा, ऐं एयर मार्शल असगर ख़ान जे चयो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे कुआला जे पुल ते फांसी ॾियो। ऐं जॾहिं पलीअ साहिब खे इंटीग्रेटेड थल कैनाल एक्शन कमेटी ठाहिणी थी पए त हुन में जमा इस्लामी, ऐं जॾहिं APDM ठाहे त पलीअ साहिब गॾिजी ऑल पार्टीज़ डेमोक्रेटिक मूवमेंट, पलीअ साहिब सां गॾु केरु? नवाज़ शरीफ़, जनरल हमीद गुल, इमरान ख़ान,
मौलाना फज़लुर रहमान। त हाणे पॉलिटिक्स जा हिकिड़ा डायनामिक्स आहिनि। PNA में वली ख़ान जेको आहे, जेको कटर मुखालिफ़ आहे, उहो वेहे थो मुफ़्ती महमूद सां ऐं असर ख़ान सां, ऐं बेनज़ीर भुट्टो साहिबा जेका जदोजहद पई करे डेमोक्रेसी जी ऐं चए थी त आउं ख़िलाफ़ु आहियां एस्टेब्लिशमेंट जे, उहा ARD में वेही थी नवाबज़ादा नसरुल्ला ख़ान ऐं नवाज़ शरीफ़ सां। त हाणे जॾहिं ताईं वोट घुरण पिया वञो त रसूल बख्श फलीह साहिबु बीठो इलेक्शन में, तॾहिं असां जेके कुझु पोलिंगूं खटियूं हुयूं उन्हनि मां हिकिड़ी पोलिंग असां खटी दाबेची जे बिहारिन में, ऐं उहो दाबेची जे बिहारिन वटि असीं पाण वियासीं फलीह साहिब सां ऐं तक़रीर कई। फलीह साहिबु मूंखे चयो, बाबा मूंखे चयो कि कहिड़े अज़ाब में पइजी विया आहियूं बिड़ा इलेक्शन जे करे, पोइ हुते तक़रीर कई, बिहारी आहे भाई ऐं फलाणा, ऐं उन्हनि सभिनी वरी वोट ॾिना असांखे खटराए। ऐं इवन हैदराबाद में जॾहिं इलेक्शन थिए थी त आउं MQM जी घिटियुनि में वियो आहियां। हाणे त असांजे तक में कोन हुयूं, पर 2013 जे तक में जो कॉन्स्टिट्यूएंसी हुई उनमें पठान कॉलोनी ऐं बैराज कॉलोनी उते MQM जे वोटरनि वारियूं घिटियूं हुयूं, उते वञी उते फोटा लॻाए पिया हूंदा, पतंग ठही पई हूंदी, उते वोट घुरंदासीं। ईअं थोरी चवंदासीं त न उर्दू ॻाल्हाइण वोट न खपनि। तंहिंजे करे मुंहिंजी ख़्वाहिश आहे त अलायंस में मूंसां गॾु बीठी हुजे का लेफ्ट जी लिबरल डेमोक्रेटिक पार्टी, उहे रजिस्टर्ड ई कोन्हनि। पाकिस्तान जी इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान वटि त असांजी पहुचाइणी, असांजी बि सस्पेंड करे छॾियूं जेका क़ौमी अवामी तहरीक जी। त हाणे असां सां गॾु जेकॾहिं असांखे का जॉइंट पॉलिटिक्स करणी आहे त लेफ्ट ऐं प्रोग्रेसिव लिबरल पार्टी त का आई कान्हे, त पोइ छा करिणो पवंदो? जेका पीपल्स पार्टी जे करप्शन जे ख़िलाफ़ु जेके बि एलिमेंट्स हूंदा, जीअं MRD में गॾु कया विया, ज़िया लख जे ख़िलाफ़ु जेके बि हुआ, उनखे गॾिजी कमु करिणो पवंदो। चॉइस कान्हे, यू डोंट हैव अ चॉइस। ॿियो को दोस्त सवाल पुछे? मुंहिंजो बसि हिकिड़ो सवाल आहे मुंहिंजो, साईं हाणे जेको बलदियाती इलेक्शन आहे उन में त 2 साल पिया आहिनि, ऐं जेका जनरल इलेक्शन आहे जेकॾहिं टाइम ते थिए थी त उन 2023 माना 5 साल आहिनि। तव्हांखे लॻे थो त जेका नेक्स्ट इलेक्शन आहे उन में असां एक्सपेक्ट करियूं त हिकिड़ी मुतहरिक पंहिंजो मिडिल क्लास हिकिड़ो अलायंस ठाहे कॉम्प्रेस पार्टियुनि जो, जेका जंहिंखे सिंधी नौजवान जेको आहे जेन्युइन अल्टरनेट फोर्स करे वठे, ऐं पोइ उन वटि जेकॾहिं फ्यूडल क्लास अचे थो, मतिलबु ड्राइविंग सीट ते ख़ुदि कॉम्प्रेस पाण हुजनि या जेके मिडिल क्लास जेन्युइन लीडरशिप आहे उहा पाण हुजे, ऐं उन वटि जेकॾहिं कोई फ्यूडल अचे थो, छो त उहा मजबूरी आहे, 70% जेको कॉन्स्टिट्यूंसीज़ आहिनि उन में वाक़ई फ्यूडल जो असर रसूख़ आहे। त अच्छा, इहो असां एक्सपेक्ट करे सघूं था त अॻियां हली जेको नेक्स्ट इलेक्शन आहे उन में कॉम्प्रेस छाकाणि त मिडिल क्लास या ॿियनि हल्कनि मां चयो त जी गुजी नंढड़ी आहे। हिते तव्हांजी UK में रही गुजी वॾी थी वई आहे, बर्दाश्त वॾी थी वई आहे। सिंधी कॉम्प्रेस जी गुजी नंढड़ी आहे, तंहिंजे करे चओ त हींअर धक करे वठां, सिंधी टिपिकल में हींअर धक करे वठां। 2 सालनि खां पोइ छा थींदो, साल खां पोइ छा थींदो, तंहिंजे करे इतिहाद में ईंदा बि तकिड़ा, वरी निकिरी बयान बि तकिड़ो ॾींदा, वरी ओचितो चवंदा त असीं आसिफ ज़रदारी सां मुक़ाबिलो था कयूं, वरी आसिफ ज़रदारी जे मुक़ाबले में खणंदा 350 वोट, वरी चवंदा हीउ कासमाबाद असांजो तक आहे, वरी कासमाबाद में ज़मानत ज़ब्त थी वेंदा आहिनि, 1300 वोट मिलंदा आहिनि। सिंधी कॉम्प्रेस ऐलान एॾो वॾो थो करे जो पोइ वरी हुन लाइ हेठि लहण ॾाढो ॾुखियो आहे, पर कोशिशि कंदासीं त चङा कारकुन सभिनी पार्टियुनि, तमामु सुठा कारकुन वेठा आहिनि जेके जस्कम में, तमामु सुठा कारकुन जेके SUP, STP, फंक्शनल, इवन JUI में जेके हेठि कारकुन वेठा आहिनि, सुठा कारकुन, फंक्शनल लीग में, साॻी तरह शहीद भुट्टो में पीपल्स पार्टी सिपाफ जा केतिरा पुराणा कारकुन, सुठा कारकुन, उन्हनि सभिनी गॾिजी, छाकाणि नंढियूं इलेक्शन हुयूं लोकल गवर्नमेंट, उन में क़ौमी अवामी तरीक़नि ते वर्कआउट कंदी त लाइक माइंडेड माण्हू खणी उन्हनि सभिनी खे इलेक्शन वियासीं। हींअर खां जेका मूं तव्हांखे चयो त ऑर्गेनाइज़ेशन कमु पिया कयूं, सो तयारी इन बुनियाद ते कयूं पिया त असीं 6 महीने साल में UC लेवल ते तंज़ीम साज़ी कयूं। तव्हांखे थोरो सरप्राइज़ ॾींदासीं। हींअर बाज़ारि शयूं नज़र कोन पियूं ईंदियूं आहिनि, हींअर क़ौमी अवामी तरीक़ में ख़ूबी जेका मूंखे वणे पई, जेका तव्हांजे साम्हूं पेश करणु पियो चाहियां, त क़ौमी अवामी तहरीक खे इदारो ठाहे छॾियो। माना क़ौमी अवामी तहरीक, आई डोंट नो वेदर यू वुड बिलीव इट आर नॉट, त क़ौमी अवामी तहरीक में फ़ैसिला साज़ी में मुंहिंजो किरदारु कोन्हे। आउं मथां ॾेखारण लाइ हिकिड़ो सदर आहियां जेको पॉलिटिकल एक्टिविटीज़ थो कयां। हिकिड़ी 12-15 मरकज़ी दोस्तनि जी टीम आहे, उहा 15-20 ॼणा फ़ैसिला था, ऐं उहे हेठां
कंसल्टेशन करे कनि ऐं उहो सॼे सिंध मां तंहिंजे करे उहा जेका हिकिड़ो माहौल ठहियो आहे इदारा पिया ठहनि उहे इदारा हींअर एॾी तेज़ी सां कमु पिया कनि जो आउं सम्झां थो जेकॾहिं असां पाण गड़बड़ न कई ग़लती न थी असां त पाण चेंज सर लास्ट इलेक्शन में पंहिंजो वियो कासिमाबाद इलेक्शन खां 2 ॾींहं पहिरीं त उते मूं ॾिठो त जेको शहरी इलाइक़ा हुआ कासिमाबाद जा मुंहिंजा 90% माण्हुनि जा वोट रजिस्टर्ड न हुआ तव्हांजो हाणे इरादो आहे त इन लाइ मुंहुं ते हलायूं अच्छा ॿियो ॿी एड कयूं त असीं जॾहिं निकिरंदा हुआसीं न वर्क ते सॼो कासिमाबाद मूंसां गॾु हलंदो 100 200 500 माण्हू पोइ वरी आउं पुछंदुसि त जेके ख़ल्क हले पई पुछो दोस्त ख़ुशि हूंदा त हीअ हिते वोटर आहिनि उहो ख़बर पवंदी त उहे 200 डालनि पिया उहे लम्स में इसरा में बहिराणे में से पढ़नि था हासिल में रहनि था आहे को कबर जो को शहजाद कोट जो को दादू जो प्यारु कनि था हलनि पिया वोटर जेको आहे सो वरी उन्हनि ॾींहंनि में वञे थो दादू ऐं बधी ऐं लाड़काणो उहो हुते वेहे प्लस वोट जेके 5000 खां 8000 10,000 में हींअर वरितो वियो उहो सिंधी पंहिंजो वोट न विकिणे इनकम सपोर्ट कुझु रुगो कमु ख्वाजा साहिब ऐं मूंखे त कोन्ह करिणो आहे न सिंधी वोटर खे बि कुझु कमु करिणो आहे पाण ईंदो खान पर आउं बि अॻु भरी थियां त उनखे बि हिमत करणी इहा जेका सिचुएशन सिर्फ़ु हैदराबाद न बल्कि कराची में कराची में जेके बि सिंधी एरियाज़ आहिनि उन सभिनी पंहिंजा वोटर हुते कोन्ह कराया आहिनि ऐं उन फ़ाइदो कोन्ह थो थिए सिर्फ़ु नज़र अचनि था जॻहि उन्हनि जो छा रीज़न आहे छो त आम माण्हू आउं कराची में रहियो आहियां पंहिंजे पाण खे कराची आहे जम्मू जो वञे त वधीक सो मुंहिंजो उते गुज़रियो आहे त मूंखे महसूसु थींदो आहे त जेको उते जो माण्हू जो ॾोह न आहे उहो 9 to 5 पब्लिक ट्रांसपोर्ट में धका खाए थो उहो वञी लादरा पंहिंजो वोट विझी सघे उन जे लाइ हिकिड़ी पॉलिटिकल फोर्स जेका उनखे ड्राइव करे डोर टू डोर सर्विस ॾे ऐं पोइ अल्टीमेटली उहो वोटर जेको आहे असांखे मुंहिंजे ख़्याल आहे त यार काफ़ी कुझु कमु एजुकेट करे सघनि था ऐं कमु करणु घुरिजे सही सर इन में असां होली सॉरी यार ॿियो दोस्त ॻाल्हाइणु चाहे हिन जी ऐं माफ़ु कजो हिन जी जेका डॉक्टर साहिब जी ॻाल्हि कई GTA जे हवाले सां GTA जे हवाले सां तव्हां पॉलिटिकल जेका स्ट्रेटेजी जी ॻाल्हि कई ऐं जहिड़ो कर इहे वॾेरा तव्हांजा स्ट्रेटेजिक पार्टनर्स ऐं तव्हांजो उन्हनि सां अलायंस स्ट्रेटेजिक पार्टनर पर इन सॼी स्ट्रेटेजिक पार्टनर सां इस्टेब्लिशमेंट ठीकु ठाक धोखो कोन्ह कयो GTA जॾहिं ठही तॾहिं माण्हू सम्झंदा त को साल खन अॻु में GTA ठही वई ईअं आई कोन्हे पहिरीं मूव ही जी तव्हांखे थोरी हिस्ट्री ॿुधायां हले छा थियो जो शाह मोहम्मद शाह साहब मूंसां 2009 में लॉन्ग मार्च थी कंदकोट खां अवामी तहरीक जो फार्मूलो हिकिड़ो हूंदो हो त अवामी तहरीक पंहिंजी ॻाल्हि कंदी कंदकोट खां लॉन्ग मार्च शुरू कईसीं 8 अक्टूबर खां 22 नवंबर 2009 ते ऐं सदर थियुसि 15 ॾींहं अॻु में ऐं कंदकोट खां 47 ॾींहंनि जी लॉन्ग मार्च शुरू कईसीं उन लॉन्ग मार्च में पहिरें ॾींहुं जेका मुंहिंजी कंदकोट जी स्पीच आहे सभु पई अथव यूट्यूब 8 अक्टूबर 2009 उन में मूं चयो आहे त जेके साम्हूं झंडा आहिनि इहो STP वारो झंडो बि मुंहिंजो आहे जसकम वारो झंडो बि मुंहिंजो आहे हीउ शहीद भुट्टो वारो झंडो बि मुंहिंजो आहे उहो जेके आया ऐं हीअ लॉन्ग मार्च रुगो अवामी तरीक़े कान्हे तव्हां सभिनी जी इहो जो मैसेज वियो त पहिरियों दफ़ो अवामी तरीक़े जे लॉन्ग मार्च खे वेलकम करणु शुरू कयो SUP STP कैंपूं लॻी वियूं सखर लखी गुलाम शाह खैरपुर हैदराबाद में SUP ऐं STP जा दोस्त सखर में पिया लिया जसकम सॼी अची वई सफ़दर सरकी GSM तारीख़ वारे मूंखे अची भिटाई आबाद में रिसीव कयो बशीर ख़ान कुरैशी हदीद में अची मूंसां गॾु पंधु करे असांखे रिसीव करे वठी हलियो कादर मक्सी कराची में अची शरीक थियो जलाल महमूद शाह वारा आया अहिड़ो एटमॉस्फेयर पियो जुड़ो त मूंखे शाह मोहम्मद शाह साहब 2009 जे नवंबर में लॉन्ग मार्च खां त डिसंबर में मूंखे हिन में लतीफ़ाबाद 3 नंबर जे हिकिड़े बंगले में हुनजो एक्साइज़ जो दोस्त हिकिड़ो उते घुराई चए मानी खाऊं उते गानी खाधीसीं शाह मोहम्मद शाह जी पार्टी हुई सेफ सिंध मूवमेंट चयो त मानी खाऊं मूंखे चई तो सिंध में छा करे गॾु आहे सभिनी गॾु सभु पिया त असां गॾु पिया हलनि अॻे लॉन्ग मार्चूं थींदियूं पर हुन में हुन कॉन्फ्रेंस शरीक कोन थींदा ॿियूं पार्टियूं ईंदियूं त हीअ सभु थियो आहे तो ॻाल्हि ॿी कई आहे हाणे पाण गॾिजूं मुंहिंजी गॾिजण वारो फार्मूलो हलंदो कोन
ॿियो असांजी सेंट्रल कमेटी आहे, पलियो साहब आहे। पलियो साहब अॻु में कहिड़ी ॻाल्हि मूंखे चवंदा हुआ अवामी तरीक़े मां वरी सभिनी जो वारस पियो, सभिनी जो वारस न थी, अवामी तरीक़े ॻाल्हि कर। सो ख़ैर चऊं सलाह कंदोसीं। पोइ हिकिड़ी मीटिंग थी, उन में आऊं, कादिर मक्सी, जलाल महमूद शाह, शाह मोहम्मद शाह वेठासीं ऐं इब्तिदाई तरह उन मुमताज़ भुट्टो साहब जे फ्रंट जो अमीर बख्श भुट्टो साहब पोइ ठाहियोसीं सपना, सिंध पीपुल्स नेशनल अलायंस। उन सपना में पोइ वरी शाह मोहम्मद शाह साहब जी पार्टी मर्ज थी वई जलाल महमूद शाह साहब जी पार्टी में, ऐं हू आया कोन। पोइ वरी मुमताज़ साहब वारा अलॻि थी विया, पोइ टे पार्टियूं बचियूं, क़ौमी अवामी तहरीक, SUP, SDP। पोइ हली पए था इत्तेहाद हलंदे ओचितो हिकिड़ो ॾींहुं मूंखे फ़ोन कयो इस्माइल राहू साहब जेको पीपुल्स पार्टी में। मूंखे चईं कीअं आहे प्रोग्राम, मथे हफ़्ते लाइ कहिड़ी डेट, मुंहिंजो छा थियो? चई तव्हां अचो पिया STP हाउस ते। मुंहिंजो STP हाउस ते असीं गॾु आहियूं, सपना में हूंदा आहियूं। तव्हां पिया पुछो साईं हुन वक़्तु नवाज़ लीग जो सदर इस्माइल राहू चई मियां नवाज़ शरीफ़ साहब पियो अचे न STP हाउस ते। शाह कादिर मक्सी साहब मुलाक़ात करे रायवेट में उन्हनि खे दावत ॾेई आया त सपना जी क़यादत तव्हां सां इत्तेहाद लाइ ॻाल्हियूं ॿोलियूं करणु चाहे थी। नवाज़ शरीफ़ सिंध जो चोर अचे पियो, मूंखे त का ख़बर कान्हे। जलाल महमूद शाह खे फ़ोन करे चइजो मूंखे बि का ख़बर कान्हे। असांखे का ख़बर कान्हे, सपना जो गॾियल फ़ैसिलो आई कोन। पोइ नवाज़ शरीफ़ वारनि सां ॻाल्हायो, पोइ चऊं तव्हां न बचूं था। पोइ वरी मूं ॾांहुं घर आया, साॻे ॾींहुं मूं वटि नाश्ते ते मूं वटि आया, वरी होॾां विया लंच ते। ख़ैर हाणे सपना हले पियो, इत्तेहाद हले पियो, असां कॉन्फ्रेंस वञो ओचितो विच में नवाज़ शरीफ़ साहब खे दावत मिली, असांखे का ख़बर कान्हे। वरी ओचितो हिकिड़े ॾींहुं अख़बार में पढ़ियोसीं त जलाल महमूद शाह साहब जी पार्टी जो नवाज़ लीग सां इत्तेहाद, ऐं उहो विच में नवाज़ शरीफ़ साहब बीठो आहे, शाह मोहम्मद शाह साहब बीठो आहे, जलाल महमूद शाह साहब बीठो आहे, मुमताज़ भुट्टो साहब बीठो आहे, सही पिया कनि कराची के होटल में। सपना हले पियो। इहे कहिड़े साल जी ॻाल्हि आहे? इहो 2010 हूंदो या 9 हूंदो। हाणे माना सपना हले पियो, इत्तेहाद में आहियूं असीं, हुन में होॾां हू थियो। अच्छा वरी ओचितो छा थियो जो सपना जे हूंदे ठही वई सिंध बचायो कमेटी। सपना में वेठा आहियूं, हिकिड़ी ठही सिंध बचायो कमेटी, हुन में 3 असीं, हुन में वरी ॿियूं पार्टियूं बची वयूं। हाणे सिंध बचायो कमेटी में कहिड़ी कहिड़ी पार्टी अची वई? असां 3 त हुयूं हुआसीं, SUP खे बि दावत हुई, SUP त मेज़बान हुई, STP बि STP हुई, हुन में अची वई JUI, जस्कम, फंक्शनल लीग, नवाज़ लीग, सभु अची वयूं। हैदर मंज़िल ते मीटिंग थी, सभु विया, सभु वेठा हुआ। हाणे थी वई सिंध बचायो कमेटी। सिंध बचायो कमेटी जे 2 मीटिंगुनि खां पोइ उते तव्हां फोटा ॾिसो था, आउं वेठो आहियां, जलाल महमूद शाह, बशीर कुरैशी, कादिर मक्सी साहब वेठा आहियूं हैदर मंज़िल ते। हाणे सपना हले पियो पंहिंजी जाइ ते, इत्तेहाद बि हले पियो। पोइ वरी सिंध बचायो कमेटी मां फंक्शनल लीग जो आई हलंदे त हिकिड़े ॾींहुं मूंखे फ़ोन कयो इम्तियाज़ शेख साहब, हुन वक़्तु फंक्शनल लीग मूंखे फ़ोन कई, आया साहब सिंध बचायो कमेटी जी मीटिंग परीहं अरीहं जॻह ते थी, हुन ते राजा हाउस ते कराची में सिंध बचायो कमेटी जी मीटिंग राजा हाउस ते। मूं फ़ोन करे पुछा कई, ॿुधायूं त हा हाणे पीर साहब जी क़यादत में सिंध बचायो कमेटी जी मीटिंग। तव्हां फैक्ट तव्हांखे आम रिकॉर्ड सॼी ॻाल्हियूं ॿुधायां। उते जो वियासीं त पीर साहब सदारत कई, सभु वेठासीं। उहे बि तस्वीरूं कयो थो, आऊं जलाल महमूद शाह, कादिर पीर साहब महिरबानी करे मूंखे तमामु नंढे भाउ वांगुरु, जूनियर जे बजाए नंढो भाउ वांगुरु मूंखे पाण सां गॾु विहारी। आऊं मुर्तज़ा ख़ान पीर साहब वेठासीं, ॿिया सभु चौधारी दोस्त वेठा। मीटिंग हली, उन ई मीटिंग में वरी सिंध बचायो कमेटी जी मीटिंग पई हले। सपना आहे इत्तेहाद पंहिंजी जाइ ते वेठो आहे, उनखे का ख़बर कान्हे। हाणे सिंध बचायो कमेटी जी पीर साहब सदारत कई। उन इजलास में वरी फ़ैसिलो कयूं, 2 मीटिंगूं करे फ़ैसिलो कयूं त जलसो था कयूं। तेसीं ॿिटो निज़ाम अची वियो, 15 दिसंबर ते जलसो थियो। उन जलसे में कॉन्फ्रेंस सभु स्टेज सभु हुआसीं, तकरीर वकरीर थियूं। हा 2011 हाणे उहो थियो, हाणे हले पई सिंध बचायो कमेटी पीर साहब जे क़यादत। हाणे ओचितो फ़ैसिलो थियो त इन में जेके ॿिया क़ौम परस्त आहिनि न उहे त इलेक्शन में यकीन नथा रखनि। इलेक्शन आहिनि ई कोन, जस्कम जी आहे, GS तहरीक, GS मुआज़। तंहिंजे करे हाणे हिन में उहे था इत्तेहाद में रखूं, सिंध बचायो कमेटी छुटो। हाणे नालो आहे 10 जमाती इत्तेहाद, ऐं 10 जमाती इत्तेहाद में हाणे जेके दोस्तनि इलेक्शन में यकीन नथे रखो उहो छुटो। हाणे 10 जमाती इत्तेहाद, हाणे 10 जमाती इत्तेहाद जो सरबराह पीर साहब आहे। उन में क़ौमी अवामी तहरीक बि आहे, SUP बि आहे, STP बि आहे, फंक्शनल बि आहे, मुर्तज़ा ख़ान जतोई जी NPP बि आहे, जमा इस्लामी बि आहे, सुन्नी तहरीक बि आहे, JUI बि आहे, ऐं हिकिड़ी ॿ तर्ज़ी वारी 10 तर्ज़ीमूं। पर माना हुन में JUI, सुन्नी तहरीक, जमा इस्लामी बि आहिनि नयूं, ऐं JUP बि आहे। हा नाई उहा शाह
उवेस नूरानी ऐं कॉम्प्रेस हुआसीं। हाणे 10 जमाती था। हाणे 2012-13 जूं इलेक्शनूं असीं सभु उन प्लेटफॉर्म था विढ़िया आहियूं। हीउ जेको तासिर इहो आहे त ओचितो को हींअर 6 महीना अॻु में पीर साहिबु सदर थी वियो आहे इलेक्शन में, इहो GGA किथां अची वियो। 2013 जूं इलेक्शनूं असीं इन ई प्लेटफॉर्म तां नालो खणी GGA कोन नालो 10 जमाती था। उन 10 जमाती था जो पीर साहिबु ई सदर हो, टिकेटूं पीर साहिबु ई ॾिनियूं हुयूं। उन जा कैंडिडेट आऊं बि हुअसि। उनजो STP जो रजब मेमण साहिबु हो मूंसां क़ौमी असैम्बली ते कासिमाबाद में। उन में नूनारी साहिबु चंडे मोहम्मद ख़ान मां STP जो कैंडिडेट हो। उन में STP जो SUP जो जलाल महमूद शाह कैंडिडेट हो, ज़ैन शाह कैंडिडेट हो, अयाल लतीफ़ अली जो कैंडिडेट हो। ये जेके अवामी तहरीक में दोस्त आहिनि उन मां सरताज चांडियो पीर साहिबु पगारी जी टिकट सां कैंडिडेट हो 12 मां। उन में अनवर सूमरो साहिबु अवामी तहरीक जो कैंडिडेट हो, असांजो जेको जनरल सेक्रेटरी साहिबु आहे दड़े मां पीर साहिब जी टिकट ते। उन में वसंत थरीब कैंडिडेट हो 10 जमाती ताज जो। ये सभु जेके दोस्त हुआ से सभु पीर साहिबु पगार जी क़यादत में ॿुधंदा न रस्सी खे मज़बूती से झलियो, रस्सी खे मज़बूती से झले ऐं उन में उन जा कैंडिडेट हो। ऐं पोइ 10 जमाती ताज कोन खटी सघियो, कुझु सीटूं कयूं। उन खां पोइ वरी 2 साल गुम थी विया। साल ॿिनि खां पोइ वरी पीर साहिबु मुलाक़ात मीटिंग कई। उन मीटिंग में केरु वियो? उन में वरी आऊं वियुसि, जलाल महमूद शाह वियो। उन में उन्हनि STP खे न घुरायो, छाकाणि त जीअं ख़तमु थियो हितां त कादर मक्स साहिबु तकड़ि कंदो आहे त बयानु ॾिना यकदमि 10 जमाती वञण में ग़लती हुई असांजी, उनजे करे नुक़सानु थी वियो, फलाणो थी वियो ऐं पीर पगार जे करे असांजो नुक़सानु थी वियो। उनखे दावत ई कोन्हे। हाणे जलाल शाह असीं सभु ॿिया हो सभु पोइ वरी हितां हलियो। पोइ हींअर बि जेका GGA इलेक्शन वड़ी आहे इन में जलाल शाह असांजो गॾियल कैंडिडेट, ज़ैन शाह असांजो कैंडिडेट। मुंहिंजी ज़ैन शाह वारनि ऐं जलाल शाह मुंहिंजी सपोर्ट कई, असां GGA हुननि जी सपोर्ट कई। ज़ुल्फ़कार मिर्ज़ा असांजो गॾियल कैंडिडेट, ॿिया सभु गॾु हुआसीं। तंहिंजे करे इहो GGA को आसमान में हाणे कोन लथो आहे। इहो 2000 जंहिं ॾींहुं ओचितो सिंध बचायो कमेटी जी मीटिंग जा हैदर मंज़िल हुई, अयूब खान जे ज़माने में तक़रीर बि कई नवाब कालाबा तक़रीर कंदे माइक ते पर्ची ॾिनोसि। फातिमा जिन्ना खे सपोर्ट बि कयूं, फातिमा जिन्ना खे सपोर्ट कंदे ओचितो पर्ची ॾिनोसि जंहिं तक़रीर बि कई। उन पर्ची पढ़ी चई हुण ख़बर आई है कि अयूब साडा पाई है। त पहिरीं अयूब गारियूं करे ॾिनो त हुण ख़बर आई है कि अयूब साडा पाई है। त तक़रीर चेंज थी वई। त असीं जेके वेठा हुआसीं हैदर मंज़िल ते सिंध बचायो कमेटी पहली, उहा हफ़्ते खां पोइ सिंध बचायो कमेटी जी मीटिंग हुई राजा हाउस ते ऐं पीर साहिब जी सदारत में हुई। पोइ पीर साहिबु सॼी शइ खे हलायो ऐं ॿिटे निज़ाम खे ख़तमु करण में पीर साहिब जे उन जलसे जो मेन किरदारु। उहो पीर साहिब जे जलसे में जेके लखे माण्हू गॾु थिया ऐं उन में लखनि तादाद में आम माण्हू हुआ, लखनि तादाद में हुर हो। उन्हनि हुरनि ऐं संदरि आम माण्हुनि गॾिजी ॿिटे निज़ाम खे बाबर ऐवान ऐं इशरतुल इबाद वारे खे उॾाए वियो। उन खां पोइ वरी विच में गैप आयो, पोइ वरी इहा हिस्ट्री। तव्हांजो PTI इन्हनि खां जॾहिं सीट एडजस्टमेंट थी तॾहिं को तव्हांजो सिंध जे बारे में को ॻाल्हि थी या कोन थी? इहा ॻाल्हि रखीसीं, इहा ॻाल्हि रखणु खपे। जेके असांजा हाणे असां त नंढी पार्टी का माना आउं ग़लति बयानी कयां तव्हांखे मुतासिर करण लाइ आज़ी तरह का बि रिटर्न एग्रीमेंट जेको असां चार्टर रखियो आउं प्रेस काउंसिल मुंहिंजो पियो अथव। सिंध में रिसोर्सिस मिलनि फेडरेशन जा, सिंध में करप्शन ख़तमु थिए ऐं सिंध में मेरिट हुजे, उहे असां सां उन्हनि लिटरली वर्बली हुन एग्री कया, रिटर्न में का शइ। GGA जे हवाले सां जेका आम तासिर थियो आहे या जेके बि तव्हां इतादनि जो तसलसल ॿुधायो आहे त जेके हिन जूं कंदूं ऐं तारूं आहिनि, बुनियादु जेको आहे वॾनि वसनि वारनि आहे। जॾहिं हू चाहींदा आहिनि हिकिड़े इदारे बि ठाहींदा आहिनि, सपना बि ठाहींदा आहिनि, अपना बि ठाहींदा आहिनि, GGA बि ठाहींदा आहिनि ऐं उन ई में तव्हीं शामिल आहियो। ॿिया बि जेके पुराणा इस्टेब्लिश माण्हू उहे बि शामिल जस्टिफाई करियो त छा करणु। पाकिस्तान में पॉलिटिकल एक्टिविटीज़ इनडायरेक्टली तव्हां असां जेके इत्तेहादियत सां किथे गॾियल आहिनि उनखे तव्हीं इंश्योर करे नथा सघो। मसलन बेनज़ीर साहिबा जी MRD हुई, उन में मुंहिंजी ॿुधायो त असगर ख़ान त ज़िया जे उन सॼी टीम जे चवण ते भुट जे ख़िलाफ़ तहरीक हलाई। ॿियो हुन में केरु? नवाज़ नसरुल्ला ख़ान, उहो बि PN में हो। पाकिस्तान डेमोक्रेटिक पार्टी नवाज़ नसरुल्ला ख़ान हुई, उहा PN जो हुई। हाणे ॾिसो तहरीक केरु पई हलाए? बेनज़ीर पीपल्स पार्टी ऐं बेनज़ीर साहिब कंहिंजे ख़िलाफ़? ज़िया जे ख़िलाफ़। तहरीक में गॾु केरु आहिनि? जिन हुनजे पीउ जी गवर्नमेंट ख़तमु कराई आहे PN। उन में कहिड़ियूं पार्टियूं आहिनि? तहरीक इस्तक़लाल। उन में कहिड़ियूं पार्टियूं आहिनि? NDP वली ख़ान जी जेका PN में, उन में ॿी कहिड़ी पार्टी आहे? PDP नवाज़ नसरुल्ला ख़ान जी।
इहे पार्टियूं त उन में आहिनि अॻु में ई ऐं जयूं आहिनि हाणे इहे सभु जयूं आहे MRD में हाणे उहे सभु उते करे पर बदिलियल हालतुनि में छा तव्हां इहो आर्ग्यूमेंट कंदव दुनिया में त हींअर मुंहिंजी चीन सां फॾो आहे या वियतनाम सां फॾो आहे पर अॻे मुंहिंजो बांग्लादेश सां फॾो हो तंहिंजे करे हाणे ऐं ईरान सां फॾे में बांग्लादेश पाण सां गॾु कोन खणंदुसि छाकाणि अॻे हो फलाणे सन में बांग्लादेश सां मुंहिंजो जहिड़ो थियल ओॾी महिल बदिलियल हालतुनि में जेका सिचुएशन हूंदी न खणंदो मिसाल तौरु पाणी आहे हाणे हिन ॿिटे निज़ाम ऐं वहदत जे बारे में पाण सभु केतिरा सेंसिटिव आहियूं सिंध जी वहदत ॿिटो निज़ाम पाण सभु चऊं था त MQM इंटरनेशनल एजेंडा ते सिंध खे विराइणु चाहिनि पर सुभाणे जो सिंध जो पाणी बंदि थी वञे ऐं MQM में मुज़ाहिरा करे त पाण तव्हां न कयो ख़बरदार तव्हां सां उहो इख़्तिलाफ़ात तंहिंजे करे ताईं पाणी जी डिमांड न कयो या सेंसस ते जेकॾहिं MQM चवे सिंध जी आबादी 6 करोड़ कोन्हे 8 करोड़ आहे त चवंदासीं ख़बरदार तोसां हू फॾो आहे तंहिंजे करे तुंहिंजो सेंसस वारो मुतालबो असीं कोन मञींदासीं चवंदासीं हा जीअं हींअर हेॾो मुंहिंजो तव्हां ख़बर आहे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु सिंध में रुआ बि करे या ईअं मिड़ी विच में उन में काइम अली शाह APC घुराई सेंसस ते वियोसीं ऐं वेंट ऐं न सिर्फ़ु वियुसि बल्कि हुनखे चई मुंहिंजी तकलीफ़ ॿुधो तव्हां पई त मूं चयो त असीं काइम अली शाह साहिब जे हिन इनिशिएटिव खे फुल सपोर्ट था कयूं सेंसस ताईं रोल प्ले कयो वी आर विद यू त जेके बि इतिहाद पाकिस्तान में ठहनि था अच्छा ईअं थोरी आहे त पोइ तव्हां चयो तंद छिके तार इहो त ॿियनि लाइ चई सघियो थो ज़रदारी साहब या नवाज़ शरीफ़ साहब या इमरान ख़ान साहब या पीर साहब पगर इहे त पब्लिकली चवनि था न त असांजी एस्टेब्लिशमेंट असांजी आहे पढ़ाई करिणी असीं हुन सां गॾु आहियूं बिलावल भुट्टो छा थो चए छो त असांजी टीम आहे असीं पाण हिक ॿिए सां गॾु आहियूं ऐं 100 साल न 1000 साल पढ़ंदासीं ऐं इमरान खान छा थो चए जो उन्होंने मदद की हमारी टीम है हमारी है दूसरों की तो नहीं हमारी अपनी है ऐं नवाज शरीफ़ छा थो चए जो हम मोहब्बत वतन लोग हम सब साथ हैं ये साहब पगार चयो तो असांजा हम वास्ता आहिनि त हिकु लिकियल ॻाल्हि त आई कोन सभु चवनि था हाणे सभु चवनि था असांजो MRD जो सेक्रेटरी जो कार्रवाई हलाईंदो केरु राव रशीद पुछाओ IGP पंजाब जो ॿियो असां सां गॾु केरु वेठो हूंदो जनरल नसीरुल्लाह बाबर पुछाओ जनरल APTM में नवाज शरीफ़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस में पलीर साहब सां गॾु केरु वेठो जनरल हमीद गुल हाणे सोचो न त पॉलिटिक्स में हेॾा रसूल अशफली जो वेठो आहे रसूल अशफली साहब जे भरिसां वेठो आहे नवाज शरीफ़ इमरान खान हेॾा वेठो आहे असफंदियार वली ऐं ही हेॾा वेठो आहे जनरल हमीद गुल हेॾा वेठो आहे नसीरुल्लाह बाबर हेॾा वेठो आहे मौलाना फज़लुर रहमान त पॉलिटिक्स में इहो थोरी चई सघंदो त ही हाणे जो हिन हुन सां कोन वेंदो हिन हथु कोन थो ॾिए तंहिंजे करे अलायंस त हींअर बि ईअं ठहिया आहिनि सुभाणे बि अलायंस हा या त तव्हां उहो पैरल ॿियो सागबानी रखो त पोइ न खाने सागबानी बि कोन्हे ऐं चीनियुनि जी खुराक बि न खाइणी आहे मूंखे चीनी छाकाणि चीनियुनि जी आहे चीनी साम्राज्य आहे तंहिंजे करे ऐं कोन थो खां चिकन चिली ऐं पोयां पालक बि कुझु कोन्हे बाक़ी तो चीनी छो खाधी खुराक त पोइ ॿियो बुत बादल ॾियो लेफ्ट जूं ॿियूं अहिड़ी 50-60 पार्टियूं हुजनि जेके इलेक्शन कमीशन वटि रजिस्टर्ड हुजनि हुन सां इताद करे इलेक्शन उहे त किथे रजिस्टर्ड आहिनि ई कोन पार्टी त नालो ई कोन्हे पोइ यार आउं बि न विड़ा मां लॻो पियो अचां रुॻो मीटिंग कयां ॻोठ में ॻाढ़ो लालचंद किताब खणी वेठो पढ़ां सो हेॾी तंहिंजे करे इहो ॻाढ़ो लालचीन त पढ़णु चाहियूं था पर ॻाढ़े लालचीन पढ़ण सां गॾु मास पॉलिटिक्स बि करणु चाहियूं था हाणे मूंखे वे आउट ॿुधायो न छा कयां एॾी वॾी आउं पार्टी आहियां कोन जो आउं अकेले सिर विढ़ां ऐं सॼे सिंध में तकनि ते बीहारियां ऐं असीं 10-15 हज़ार वोट खणूं एतिरा आहियूं कोन एतिरो हाल कोन्हे सर हाणे इन हवाले सां अगरि तव्हां ॻाल्हि कयो त हू पब्लिकली इन शइ खे मञनि था इन में असांखे एतिराज़ु कोन्हे त मुल्क जी फ़ौज सां उन्हनि लाॻापा आहिनि या उन्हनि सां गॾिजी कमु कनि था पोइ तव्हां जेके इंटेलेक्चुअल माइंड जा माण्हू आहियो ऐं तव्हांखे हाणे अंदाज़ो थी वियो हूंदो त केतिरी हुननि में डेप्थ आहे जेके जिन सां असीं वेठा आहियूं असांखे अंदाज़ो आहे त उन्हनि वटि ऐं सम्झां थो ओतिरी न स्किल आहे न ओतिरो पॉलिटिकल सेंस आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़े फ्यूडल अप्रोच ते इलेक्शन खटंदा आहिनि या ॿिए कंहिं आसिरे में तव्हां डायरेक्ट उन्हनि क़ुवतनि सां जेके हींअर हुकुमरान आहिनि असुल हुकुमरान उन्हनि सां इन्हनि शयुनि ते तव्हांखे मौक़ो मिलियो आहे ॻाल्हाइण जो छो जो ख़ासि तौर ते सिंध में जेको सूरत हाल या महरूमी आहे हीअ जेके डिसअपियरेंसिस आहिनि ऐं उन हवाले सां पोइ बजाइनि जी हिकिड़ा त माण्हू आहिनि जेके सिर्फ़ु टाउट तेर जा मुख़बर तरह मशहूरु आहिनि ॿिया जेके इन लेवल ते नेगोशिएट कनि त बाबा जेको आहे असीं मिसाल तौरु तव्हां चयो भई वी आर फॉर पाकिस्तान घर आहे
त उन घर में रही जेका असांजो हक़ु आहे उन ई में नाहक जेके माण्हू कया था वञनि उहे हिकिड़ी महिरूम पैदा था कनि, पोइ फितरी तरह पोइ हिकिड़ो बदिली पूरी क़ौम में पैदा थिए, करे कुझु नथा सघनि, बेवसी आहे, पर कॾहिं न कॾहिं इहा सिचुएशन ख़राबु थी सघे थी। तव्हां इन्हनि हवालनि सां किथे को मौक़ो मिलियो? ख़बर न आहे, शायदि तव्हांखां ज़हन मां निकिरी वियो आहे दोस्तनि खां, या वरी माण्हू कमकार में मसरूफ़ थो थिए त उहो पासो बिस्तो थी वञे। सॼे पाकिस्तान में गुज़िरियल 9 सालनि खां 2009 खां 10 साल 9 सालनि खां उर्दू मीडिया ते सिंध जो वॉइस ऐं ई आऊं, तंहिंजे करे उर्दू मीडिया ते जितां इहो केस रखिजे जितां ऐं ई आऊं। ईअं थोरी आहे त आऊं को 80 सैकड़ो ते आहियां, ॿियो 40 ते आहियां। आऊं 80 सैकड़ो आहे त ॿिया सिंधी लीडर 10 सैकड़ो ते आहिनि। पीपुल्स पार्टी आहे, उनखे उन पियो ॻणियां, पर ॿिया जेके नेशनलिस्ट आहिनि या लेफ्टिस्ट आहिनि उहे आऊं जे 80 सैकड़ो मूंखे एक्सपोजर आहे त हुननि खे 5 सैकड़ो बि कोन्हे। त उते जेके मुंहिंजा इंटरव्यू ॾिसी वठो नुसरत जावेद ऐं मिनास सां, त पहिरियों माण्हू आऊं हुउसि जीअं रिंकल कुमारी ते रखो 40 मिंट जो प्रोग्राम में 20 मिंट मूं रिंकल ते ॻाल्हायो। उते मूं फस्ट टाइम चयो त जॾहिं मैजिस्ट्रेट खे रिंकल चवे थी त आउं कोर्ट खे चए थी तव्हां पंहिंजे घर वेंदसि चवंदा हिकिड़ो ॾींहुं वञी सोच, ॿिए ॾींहुं वरी चवंदी मुड़ुस लाइ वेंदसि, हा भले वञो। इहो मूं लाइव वञी चयो। मतिलबु तव्हां अलाए इहो नोटिस वठो था न वठो, त जॾहिं हींअर चयो वियो त आर्टिकल 6 लॻंदो, उनखां पोइ जियो ते तलत हुसैन जे प्रोग्राम में मूं अची चयो त हमें तो नहीं कहा गया था वन यूनिट की मुखालफत पे कि आर्टिकल 6 लगेगा, और हमें ये भी नहीं कहा गया था कि MRD की मुखालफत पे ज़िया लग की आर्टिकल 6 लगेगा, तो हमें डराए मत आर्टिकल 6 की धमकियों से, और हम पानी के मामले पे कंप्रोमाइज़ नहीं करेंगे। ॿियो त ॿिए कंहिंखे वरितो ई कोन, वठणा त शायदि ॿियो को बि चया ईअं, पर उहो जियो त मूं चयो। जंहिंखां पोइ सभिनी ॻाल्हाइणु शुरू कयो। पहिरीं रुॻो फेसबुक ते बि ॻाल्हायूं, फेसबुक ते पाण मर्ज़ी आहे, पाण हितां हींअर ऐलान करे छॾियो त पाण वेनेज़ुएला खे फतेह था कयूं। अॼु राति आउं पोस्ट रखी रहिया, सुभाणे सिंधी उथी खड़ा थियो वेनेज़ुएला ते कब्ज़ो था कयूं, पर उहो 20 ॼणा लाइक बि कंदा हुनखे, वाड़े आयास भले जो कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ, पर उहा ॻाल्हि उस सोच रहा ॿी पोस्ट अची वेंदी। त जेके असांजा गुम थियल भाउर, मुंहिंजी तकरीर वञी ॾिसो न हींअर शाहपुर चाकर में, मुंहिंजी तकरीर वञी ॾिसो हिन में उमरकोट जुड़े जे भरिसां कहिड़ो शहर नवकोट, उहो मौज़ू ई हिन ते ॻाल्हायो आहे ऐं उहा लाइव पियो थो यूट्यूब ते। त अच्छा हाणे ईअं कोन थी सघे त प्रोग्राम हुजे पाणीअ जो, उते पाणी जे प्रोग्राम ते ॻाल्हाईंदे आदमशुमारी त मुंहिंजो कटे ॾींदा, पाणी वारे प्रोग्राम ते पाणी ते ॻाल्हाईंदुसि, वरी आदम रिंकल कुमारी अकेले ते पुछंदा त अकेले ते ॻाल्हाईंदुसि, ऐं वरी जे पुछंदा पिया सेंसस त सेंसस ते ॻाल्हाए। सेंसस ते कंहिं ॻाल्हायो मूं त बल्कि हुन में मूं चयो आहे, मुंहिंजो पियो अथव क़ाइम अली शाह वारे प्रोग्राम में APC में मूं चयो आहे त असीं पाकिस्तान जो 25 खां 33 सैकड़ो ऐं असां पाकिस्तान जी 24 करोड़ पॉपुलेशन मां 8 करोड़ 8.5 करोड़ जे क़रीब, ऐं उहो जे नथा ॾियो त इहा फेक सेंसस हुयो। सेंसस लाइ वरी इहो ॾिसो त कहिड़ो लीडर आहे या कहिड़ो कारकुन आहे जेको उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे इलाइक़नि में वियो, कचे किले ऐं पके किले ऐं कराची जे घिटियुनि में वञी उर्दू ॻाल्हाईंदड़ हथ ॿधमि त पाण खे आदमशुमारी में सिंधी लिखायूं। बाक़ी हू जेका तव्हांजी ॻाल्हि आहे त एस्टेब्लिशमेंट ॻाल्हाए या ॿियो पाण ॻाल्हाए ई कोन्हे। हींअर शायदि या जिन सां ॻाल्हाईंदा हूंदा उहे रखंदा कोन हूंदा, पर माना हिन क़िस्म जो को फोरम कोन्हे पाकिस्तान में थिंक टैंक जो जिते डिफेंस एनालिस्ट बि वेहनि ऐं उते 1-on-1 मुक़ाबिलो थिए या ॻाल्हि ॿोल थिए ऐं उन्हनि खे सजेशन ॾिजनि, अहिड़ी का हुजे त उहो मुमकिन आहे। बाक़ी चवणु थो चाहियां त सदर ज़रदारी साहब खे फेयरवेल पार्टी ॾिनी नवाज़ शरीफ़ साहब, त उते सिंध मां असांखे बि इनवाइट कई ऐवान सदर में, जेका ई 2013 में इलेक्शन थी। उते मुंहिंजे भरिसां वेठो जनरल क्यानी साहब, चीफ ऑफ आर्मी स्टाफ। त जनरल क्यानी साहब खे माण्हू नहीं प्लेजेंट्री फलाणो कैसे ठीक है मानी सूप ये आप लेंगे, मूं चयो मां साईं सिंधियों को आप नहीं लेते। वो सुना दो TV इंटरव्यू मुझे जी पलेर साहब लेते हैं, मुझे सही थोड़ा मुझे गाइड करें, मैं मुझे तो नज़र नहीं आ रहा ऑफिसर्स ने जी टाइम निकाल। और शाम जो टाइम कढी मूंखे यकी ब्रीफिंग ॾिनी त असां हीअं कयूं पिया। सेंट्स हर्ट में असां हिकिड़ो बलोच हींअर मेजर मोकिलियनि, सिंधियुनि खे खणण लाइ असीं हीअं कयूं पिया। कैडेट कॉलेज में मूं वटि प्रोपोज़ल आहे त सकरंड वटि ॿियो कैडेट कॉलेज ठाहियूं ऐं पिटारे इन्हनि खे असीं स्ट्रेंथन करणु चाहियूं था। पोइ मूंखे पाण चयईं जनरल क्यानी साहब त आप सजेस्ट करें क्या हो।
तो मुझे मत साईं देखें, आप समझते हैं कि भाई सिंध की कोटा में बेग साहब और मुशर्रफ साहब वो भी सिंधी हैं, वो हमारे भाई हैं, उर्दू स्पीकिंग है, भाई हमारे, मगर इंडिजिनस सिंधीज़ हमारे दो भाई वो नहीं आते, उनको मौके नहीं मिलते। मुझे चाहिए हज़ारों की तादाद में सिपाही हैं, मुझे हेयर आई एग्री कि अब रिक्रूटमेंट काफ़ी ज़्यादा हो गई, मगर अभी भी ऑफिसर्स में थोड़ा सा बढ़ाएं। तो मुझे चाहिए पाण प्रपोज कई, मुझे चाहिए तो ऐसा करते हैं कि इंस्टेड ऑफ सिंध की कोटा की डिस्ट्रिक्ट वाइज कोटा कर लेते हैं कि दादू, लाड़काना, घोटकी, शिकारपुर, फिर दादू में कोई झूठा डोमिसाइल बनवा के आए, उसकी पॉसिबिलिटी होगी मगर कम होगी। वैसे अगर सिंध की कलेक्टिव होगी तो कोई पाण चाहिए, किसी भी चक कोई बंदा सिंध का डोमिसाइल लेके वो चक वाला आ जाएगा। तो ऐसा करते हैं डिस्ट्रिक्ट उन्होंने कयो। जॾहिं बाबा साईं गुज़ारे विया तॾहिं मूं वटि फाथल आहे ब्रिगेडियर तारिक लाखेर साहब, जेको हाणे पीपल्स पार्टी में। उन लाखेर साहब मूं सिंध हॉल ऑफ मेरिट शुरू कयो त हुन हुनखे शेयर कयो त ब्रिगेडियर तारिक लाखेर साहब चयो त हींअर पाकिस्तान आर्मी में इंटेंशनल कोशिशि पई कई वञे त सिंधियुनि खे मथे आणिजे, ऐं उन में असां इलाही सारा कैप्टन मेजर कर्नल थी विया आहिनि, ब्रिगेडियर 4-5 ॿुधाई नाला, ऐं चई त हाणे कोशिशि कयूं त मेजर जनरल ऐं ॿिया, पर चई थींदो मेरिट आहे, पर मेरिट में बि। ऐं हुन वरी हिकिड़ी हैरत अंगेज़ ॻाल्हि कई, उहा तारिक लाखेर साहब, उहा वरी मूंखे सम्झ में कान आई, उहो हुन ॿुधायो त जेकर उनजो गुनाह साहब हुन ते ऐं लाइफ पियो चवां त जेकर इहा न हूंदो त उहो कंट्राडिक्ट कंदो, तंहिंजे करे ॻाल्हि आऊं सभु उहा पियो कयां जेका ऑन रिकॉर्ड हुजे। त लाखेर साहब मूंखे चयो, आई वॉज सरप्राइज़, मूंखे चई सिंधियुनि खे फ़ौज में आणण लाइ डेलिबरेट कोशिशि असलम बेगम कई। आई वॉज सरप्राइज़, ॾिसे ईअं कीअं हूंदो, चई बिल्कुलु हुन कोशिशि कई, ऐं चई आउं हुनजो अलाए कंहिं ऑफिसर हुअसि किथे, अलाए मुल्तान में अलाए किथे, पोइ हुन सॼी पॉलिसी ठाही त मूंखे कीअं आणिजे, ऐं पोइ उहा हिन बि कंटिन्यू कई क्यानी साहब, ऐं उहा रायल शरीफ़ साहब बि कंटिन्यू कई। त इहा पब्लिकली चवां थो, माना तव्हीं त चवंदो त आउं वञी को चवां मुख़्तियार कार खे, मुख़्तियार कार जे चवण जे बजाए मूं चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे चयो त खणी अचो, ऐं मूं नवाज़ शरीफ़ खे घर चयो त मुंहिंजे घर आयो, मूं चयोमांसि ॿोॾि सतायलनि लाइ कराची में काठोड़ में सुपर हाईवे का ठटे जे विच में जो काठोड़ जो टुकड़ा उते ॾेई करे न 500-700 एकड़ ज़मीन ॿोॾि सतायलनि खे, पोइ उहे जेके आया ॿोॾि सतायलनि में ख़बर छा कयूं, पीपल्स पार्टी जी हुकूमत उन्हनि खे हिकिड़ो ॾिनो कार्ड, ॿोॾि फ्लड सपोर्ट कार्ड, ऐं उहो चयूं त इन मां पैसा निकिरंदा, जॾहिं कंदकोट वापसि वेंदो, गड़ी खैरे जिते ॿुधायो उते वेंदो, कराची जी बैंक में कैश न थींदो, उन सोढा वारो पाणी MQM खार जो पाणी पीआरे ॿोॾि सतायल टपड़ खणी भॼाए छॾियो। तंहिंजे करे कंस्पिरेसीज़ वॾियूं आहिनि, केतिरियूं मूं में कोताहियूं हूंदियूं, केतिरियूं अञा शयूं मूंखे करणु खपनि, ऐं न करे सघियो हूंदुसि, पर आउं पंहिंजे तरफ़ां क़ौमी अवामी तहरीक असांजा दोस्त, ऐं रुॻो मूं न ॿियनि पार्टियुनि में बि इलाही सारा चङा माण्हू जेके कमु कनि था, ॿियनि पार्टियुनि में इलाही सारा माण्हू, रुॻो इहो क़ौमी अवामी तहरीक बि कमु करे न, ॿियनि पार्टियुनि में हेठि कारकुन काडर्स इलाही अहिड़ा आहिनि, केतिरनि जाइनि ते उहे सुठो केस आर्ग्यू था कनि। मसलन पाणी ते केस आहे त पाणीअ ते केस नज़ीर मेमण आपाशियो माया ॾाढो सुठो केस रखियो, अब्दुल रसूल मेमण साहब ॾिठो, ANG अब्बासी साहब ॾाढो सुठो रखियो, इदरीस राजपूत ॾाढो सुठो केस रखियो, पाणीअ जे मामले ते असांजे दोस्तनि हुसैन बख्श थे बि सुठो ॾाढो केस आर्ग्यू कयो, त सभिनी खे एप्रिशिएट कयो, सॼो टंगू हेॾा चुकियूं, हीअ ख़राबु आहे, हीअ चए पिया, त जोए साहब जहिड़ा माण्हू लेजन, त आउं सम्झा थो त जेके PTI में दोस्त वेठा आहिनि न, हिन ज़रिए आउं गुज़ारिश कंदुसि लियाकत जतोई साहब खे, मुमताज़ भुट्टो साहब खे, या जेके PTI में जहेजो साहब, या जेके PTI में दोस्त आहिनि, उन्हनि गुज़ारिश कंदुसि त बंगालियुनि ते ऐं अफ़गाननि खे नेशनलिटी ॾियण ते स्टैंड वठो। आउं तव्हांजे ज़रिए गुज़ारिश कंदुसि पीर साहब पघारे खे, लाइव गुज़ारिश थो फहमीदा मिर्ज़ा साहब खे, मुर्तज़ा ख़ान जतोई साहब खे, ज़ुल्फ़कार मिर्ज़ा साहब खे, त उहे प्राइम मिनिस्टर सां मिली उनखे चवनि त कालाबाग डैम असांखे क़बूल कोन्हे, उनखे चवनि त पाणीअ जो असांखे ड्यू शेयर ॾियो, उनखे चवनि त असांखे बंगाली ऐं अफ़गानी क़बूल कोन्हनि, सिंध जो आवाज़ु बुलंद कनि, स्टैंड वठनि, इलेक्शनूं वज़ारतूं इहो आर्ज़ी शइ आहिनि, 2-3 सालनि खां पोइ वरी माण्हुनि वटि वञिणो पवंदो, तंहिंजे करे अहिड़ो स्टैंड वठो जेको सुभाणे सिंध में पाण माण्हुनि जे आॾो पेश करे सघूं, इहा बि गुज़ारिश कयोसि। ॿियो को सर लास्ट क्वेश्चन पुछंदो रहंदो सवाल, इहो तव्हांखे लॻे थो त ईंदड़ कुझु महीननि में या साल जे अंदरि सिंध गवर्नमेंट में सेटअप जो चेंज थियण जा चांसिस आहिनि? सिंध गवर्नमेंट वॾे क्राइसिस में अथव। हिकिड़ो त मूंखे कॾहिं कॾहिं रहम ईंदो आहे
मुराद अली शाह साहब ते या क़ाइम अली शाह साहब ते या मिनिस्टरनि ते, हिकिड़े पासे असांजे प्यारे जिगर असांजे साथी असांजे चाचे हाकिम अली साहब जो फर्ज़ंद हुनजा मुतालबा, ॿिए पासे असांजी शहीद भेण जे लाइ मूंखे तमामु वॾी इज़त आहे, असांजी कलेक्टिव लीडर हुई बेनज़ीर साहिबा, हुनजो फर्ज़ंद हुनजा मुतालबा, टे पासे अदी फरियाल साहिब जा मुतालबा, चौथे पासे असांजे भाउ ज़िया लंजार अदी अज़रा, हिननि सभिनी जा मुतालबा। अलाए कीअं था वज़ीर आला सभिनी खे ख़ुशि कनि। सो इन में हिकिड़ो इहो क्राइसिस आहे, मिनिस्टर हीअ कयूं हीअ न कयूं, चांडे साहिब खे कयूं नादिर मक्सी न कयूं, नादिर मक्सी कयूं चांडे साहिब खे न कयूं, शिराजी साहिबनि खे कयूं अली हसन ज़रदारी खे न कयूं, भई साॻियो ज़िलो अली हसन ज़रदारी कयूं, शिराजी खे न कयूं। हिकदमि कॉम्प्लिकेशन्स आहिनि। इन में अॻे त हूंदी बेनज़ीर साहिबा, तंहिंजे करे हर को माण्हू सोचींदो त इन खां सवाइ आउं इलेक्शन खटंदुसि कोन, या बेनज़ीर साहिबा आहे वरी किथे न किथे मुंहिंजी भेण आहे, वॾी आहे, लीडर आहे, कुर्बानियूं। तंहिंजे करे हाणे अहिड़ो बॉन्ड पीपुल्स पार्टी सां माण्हुनि जो कोन्हे। हाणे माण्हू सभु अचनि था त हिन धक करे वरितो आहे, हीअ आयो हिन वटि 2 करोड़ रुपया या 2 लख रुपया, हाणे वटि 80 करोड़ आहिनि ऐं हिन वटि 2 अरब आहिनि, त मुंहिंजो आउं रहिजी हलियो ऐं अलाए ईंदड़ हुकूमत लाइ हुजे न हुजे। तंहिंजे करे उहे सभु इन में जोड़ में आहिनि। तंहिंजे करे बिल्कुलु इहो नामुमकिनात में न हूंदो त पीपुल्स पार्टी में वॾी रिफ्ट पैदा थी वञे। पर मुंहिंजो नेक तमन्नाऊं आहिनि पीपुल्स पार्टी लाइ, बेस्ट विशेस आहिनि त पीपुल्स पार्टी पंहिंजी करप्शन ख़तमु करे, गवर्नेंस इम्प्रूव करे, सिंध में पुलूं ठाहे, सिंध में नयूं पुराणियुनि यूनिवर्सिटी जा नाला चेंज न करे, नवाबशाह जो बेनज़ीराबाद, चांडका जो नालो चांडका यूनिवर्सिटी फलाणे जो, ॿियो यूनिवर्सिटी सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस खोलियो, ॿुधायो त नई यूनिवर्सिटी ठही वई आहे। इन जे करण जे बजाए दादू में यूनिवर्सिटी ठाहिनि, ठटे में यूनिवर्सिटी ठाहिनि, नंगर पार्कर या डीपले में यूनिवर्सिटी ठाहिनि, शिकारपुर यूनिवर्सिटी डिज़र्व करे थी, गवर्नेंस घोटकी यूनिवर्सिटी ठाहिनि, वॾियूं हॉस्पिटल्स ठाहिनि, MS जूं नौकरियूं न विकिणनि, वाइस चांसलर मेरिट ते रखनि, उस्तादनि खे फ़क़ति पॉलिटिकल रिश्वत तौरु नौकरियूं न ॾियनि, गवर्नेंस खे बहितर कनि, आदमशुमारी ऐं पाणी ते स्टैंड वठनि, एक्सट्रीमिज़म जे ख़ात्मे लाइ रोल प्ले कनि, सिंध जी न्यूट्रल रिलीजियस हारमनी वारी हैसियत बहाल करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। इहे कमु कनि त माण्हू वरी सभु पीपुल्स पार्टी खे सपोर्ट कंदा। थैंक यू वेरी मच कया साईं, सो नाइस ऑफ यू। महिरबानी तव्हांजी। असां हिते बिज़नेस बि दोस्तनि खे ठाहियूं, लर्न पिया करियूं ऐं इनशाला वरी बि जेॾी महिल चकर हणूं त हीअ हिकिड़ी वाइब्रेंट कम्यूनिटी आहे। आई एम रियली इम्प्रेस्ड, टीम आई एम इम्प्रेस्ड विद। थैंक यू, वी आर वेरी लकी वी गॉट द एजुकेटेड पीपल अराउंड अस। ऐं तव्हांखे बि वक़्तु वक़्तु असीं फीडबैक ॾींदा रहंदासीं ऐं वठिजो ऐं कतई पर्सनल न वठिजो, छो जो असीं जेको आहे ओवरऑल जेको थी सघे थो उते जेके माण्हू हुजनि उहे सतई तरीक़े सां ॾिसंदा, असीं ओवरऑल शयुनि खे हितां ॾिसंदा आहियूं। कल्ह चयो पियो दोस्तनि खे तव्हां परे वेठा आहियो, तव्हांखे ऑब्जेक्टिव ॾिसी सघो, तव्हां सब्जेक्टिव न आहियो। सो इनशाला वरी मुलाक़ातूं रहंदियूं, तव्हांजा वॾा कुर्ब सभिनी संगत जा कुर्ब। सामईन, क़ौमी अवामी तहरीक जे सरवाण अयाज़ लतीफ़ पलीजो जे मान में सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप पारां लंदन में ॾिनल आजियाणे जी मुकमिल कार्रवाई पेश कई वई। प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो।
शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए। सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु।